मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़ज़ उलमाए किराम व बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो, अजीज़ो, दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अवां प्यारी जमात जे आॾो अल्लाह ताला जल जलालू व मन वालू जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक आयत सगुरी मूं तिलावत कई आ, जंहिंजे सिलसिले में चंद मारूज़ात अवां जे ख़िदमत में अर्ज़ करना आहिनि, जेके तव्हां खे ॿुधणा आहिनि। दुआ कयो अल्लाह ताला जल जलालू व मन वालू शाल पंहिंजे प्यारे हबीब नबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां बाद इहा बि दुआ कयो त अल्लाह ताला शाल तव्हां असां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां रब साईं अमल जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा मुसलमान भाइरो, आयत जेका मूं तव्हां जे आॾो तिलावत कई आहे, उन जे तर्जुमे ॿुधाइण खां अॻु में चंद तमहीदी कलमात अवां जे ख़िदमत गिरामी में मां अर्ज़ कयां त जीअं तव्हां खे मुंहिंजे मौज़ूअ जे सम्झण में आसानी थी पवंदी त मुंहिंजो मौज़ू कहिड़ो आहे ऐं छा चवणु चाहियां थो, कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके आउं तव्हां जी ख़िदमत में पेश करण जे लाइ हाज़िर थियो आहियां। इन जे वास्ते आयत करीमा जी तर्जुमो ई माना मां बाद में ॿुधाईंदुसि। अव्वल इब्तिदा में ॿ टे ॻाल्हियूं तव्हां खे अर्ज़ कयां। मोहब्बत सां, ज़ौक़ सां, बुलंद आवाज़ सां मुंहिंजे प्यारे हबीब जी दरबार में सलात पढ़ंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अवां इहे सलात पढ़ंदो त मां तकीद न कंदुसि। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तों, अजीजो मुसलमान भाइरो, अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो आहे, कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। अबानी थाल वारे खे त विहारियो। अजवा पार आदायो थी। वरी हिकिड़ो दफ़ो सलात। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम। खुदा ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, ऐ मुंहिंजा प्यारा नबी चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां माण्हुनि खे चई ॿुधायो त ऐ अल्लाह जा बांधड़ो, जेकॾहिं तव्हां पंहिंजे ज़ुल्म जाननि जे मथां कयो आहे, पंहिंजे जाननि जे मथां ज़्यादती कई आहे, अवां खां गुनाह थी विया आहिनि, ख़ताऊं थी वियूं आहिनि, ॾोह थी विया आहिनि, ला तक़नतू मिर रहमतिल्लाह,
ऐ मुझा प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवा उनके चई बुधायो त तवा अल्लाह पाक जे रहमत मां ना उम्मीद न थजो। इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ, बेशक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तवाजा सबई गुनाह बख्शींदो। इन्नहु हुवल गफूरुर रहीम। बेशक अल्लाह ताला जल जलालु अमन वालू तवाजा गुनाह बख्शींदड़ बिया त तवा ते रहम फरमाईंदड़ बिया। मुझा मिठड़ा भा ओ केड़ो इंसान आ जेका खता न थी हुजे। असी इंसान खता जा पुतला। अल इंसान मुरक्कब मिनल खता वन निसियान। इंसान ठहली खता मवा, इंसान ठहली वेसर मजवा। खता ई वेसर इंसान सा गड आहिन। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात असा जे मथा फर्ज फर्ज फरमाया, वाजिब मुकर फरमाया, सुन्नतू असा जे मथा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुकर फरमायो। हलाल हराम जा मामला खुदा ताला असा के वाज़े करे बुधाया। 1.25 लख नबी असा ने अल्लाह पाक मोकलिया। आखिरी पांजे प्यारे हबीब करीम के अल्लाह ताला रवानो फरमायो। उन खां पोइ पीर फकीर दरवेश आलिम अल्लाह पाक जो पैगाम पहुंचाईंदा रहा। पर इन सब कुछ हुजण जे बावजूद भी इंसान खां खताऊं थी थियूं वञनि पियूं। जॾहिं खताऊं थी वञनि थियूं तो भला काॾे वञे? इंसान जी शामत आ शहवानी ख्यालात, नफसानी ख्यालात, शैतान जड़ो कट्टो दुश्मन, ये सब गालियों इंसान के मजबूर करे गुनाह कराइन थियूं। वो गुनाह त थी वियो, हाणे वो गुनाह करण वारो छा करे? सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पांजे प्यारे रहमत वारे नबी, पांजे आखिरी नबी हजरत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे ज़ुबानी ऐलान करायो त मुझा हबीब इन्हनि माण्हुनि के चई ॿुधा, अवां खां जेकॾहिं खता थी आ, गुनाह थियो आ त अल्लाह जी रहमत मां ना उम्मीद न थियो। कंहिंजी रहमत? मिर रहमतिल्लाह, अल्लाह जी रहमत मां ना उम्मीद न थियो। मतलब त अल्लाह जे रहमत में उम्मीद रखो। अल्लाह साईं जे रहमत में उम्मीद रखो। अॻिते इन्नहु हुवल गफूरुर रहीम। इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ। बेशक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तवाजा सब डो बख्शीदो। छो त इन्नहु हुवल गफूरुर रहीम। इन जे करे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी सिफ़त बख्शींदड़ भी आ त रहम कंदड़ भी आ। हाणे दग कढी ॾिनई अल्लाह सही जे ज़ात बाबरकात असां खे दग कढी ॾिनो त खता तव्हां खां थींदी नफ़्स जी शामत जे करे, शैतान जे करे, शहवानी ख्यालात जे करे, गफलत जे करे अवां खां गुनाह थी वेंदा। पर दग कढी थो ॼाओ त इहो गुनाह बशकिरायो त कीअं बशकिरायो? ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे रहमत मां ना उम्मीदी कुफरा। जेको अल्लाह जे रहमत मां ना उम्मीद थींदो आ वो माज़ अल्लाह काफर थी वेंदो आ। अल ईमान बैनल खौफ वर रजा। ईमान खौफ ऐं उम्मीद जे विच ते आ। हिकड़े पासे खौफ भी हुजे, शासा फरमाइन था कतबी कंबी अॻियां तोरी दड़ तिखा। वरी ॿिए पासे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी रहमत हूंदी आ। शासा फरमाइंदो आ पाए
रांद गिचीअ में अंगण जे अचन अवा गुण आए बकचा यूं ढकण थी ढकजन पो तोड़ी लख हुजन तब माफियूं ॾिजन मैं धरा केतरो भी इंसान खतादार हुजे गुनहगार हुजे पर अल्लाह पाक जी रहमत मां ना उम्मीद न थींदो आ जेकॾहिं ना उम्मीद थी पियो त पोइ माज़ अल्लाह ना उम्मीदी कुफ्र थी पवंदी आ इन जे करे अल्लाह ताला फरमायो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह अल्लाह पाक जी रहमत मां ना उम्मीद न थिजो अवां गुनाह करे विधान त उन गुनाहनि जे बख़्शाइण जो तरीक़ो अल्लाह जी रहमत आ बख़्शींदो अल्लाह केर बख्शींदो अदा इन्नल्लाह पाण तो फरमाए इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ बेशक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हो जा सब गुनाह धोई छॾींदो पर शर्त आ त रब जी रहमत मां ना उम्मीद न थी शर्त कहिड़ो आ त रब जी रहमत मां नमाज कज़ा करण गुनाह हुआ ज़कात न ॾियण गुनाह हुआ दौलत हूंदे हज नथो करे गुनहगार रमज़ान शरीफ जा रोज़ा नथो रखे गुनहगार महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुन्नतूं अदा नथो करे गुनहगार पराई गिला थो करे गुनहगार परावा हक़ थो खाए गुनहगार ज़िना थो करे गुनहगार शराब थो पिए गुनहगार डिश एंटीना ते 24 कलाक हराम जा गुनाह वारा कम ई किन्ना किन्ना फिल्म वेठो ॾिस यो गुनाह जो कम्मा हराम जो कम्मा मुझा प्यारा दोस्त अज़ीज़ के गरीब के सताण मजलूम के सताण यो गुनाह जो कम्मा दुनिया जे अंदर केतरा गुनाह जा कम हल अल्लाह ताला ये को न चेवा त फलाणो या फलाणो फलाणो या फलाणो न इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ तू रुगो अल्लाह जे रहमत में चिमड़ी पै जा तमा तो जा सबई दो बख्शे छॾींदो सा ये चइबो आहे न यार फलाणो ॾोह बचकीदो सां पर फलाणो न फलाणो कमु चइजां पर फलाणो न चइजां ईअं हूंदो आहे न दादा शर्त रखबो आहे ही ॻाल्हि कजां पर ही न कजां हाणे मां तकीर शुरू ई कान कई आहे हाफ़िज़ साहब मूंखे थो चवे हीअं न चइजां हीअं न चइजां हीअं न चइजां अवां सम्झो था न साईं अवां जो हाफ़िज़ जंहिं जलसो करायो आहे मां तकीर ई शुरू कान कई आहे अञा कुर्सी ते ई कोन वेठो आहे अॻ ई थो चए साईं हीअं न चइजां हीअं न चइजां हीअं न चइजां पोइ मूंखे छो घुरायो आहे मुंहिंजी यारी हूंदी उन सां हे जेको सिधो चवे सिधो ॿुधे बाक़ी पाबंदियूं रखंदो न हेॾां भित कढंदो हेॾां भित कढंदो अॻियां पोयां हीअं न कजां हेॾे न वञजां हेॾे न वञजां मां बरोच माण्हू छिनाए अलाए काॾे हलियो वञा त पोइ अवां सम्झो था अलाए कोन पाण ॼाणो यार तव्हांजी मर्ज़ी यारी रखो त पक्की रखो कच्ची मूंखे नाहे वणंदी सलात मुझे हबीब दे बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि अल्लाह ताला ये कोन थो चए त फलाणो गुनाह फलाणी खता फलाणो ॾोह इहो न बख़्शींदो सां बाक़ी ॿियो बख़्शींदो सां न अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजो चवण कर मुंहिंजे रहमत में चिंबड़जी पओ त सभु ॾोह बख़्शे छॾियां जॾहिं एॾी वॾी अल्लाह साईं जी ज़ात बाबरकात गारंटी खई आहे त सभु बख़्शा आहे ऐं असां खां मुतालबो रुगो हिकिड़ो थो करे त मुंहिंजे रहमत मां ना उमेद न थियो बसि वॾी ॻाल्हि त कोन थो करे न थोरी ॻाल्हि त मुंहिंजे रहमत में उमेदवार थियो ॾोह सभु बचकीदो सभु ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ पांजे पांजे गिरेबान में निहार तो छा न कयो आ मां छा तोखे ॿुधायां हर एक माण्हूअ खे पंहिंजा किरदार प्रकार खिंजिया ॾोहल
सबको पंहिंजे सीने में निहारे, ॿिए ॾे न निहार, ॿिए ॾे न वाझाए, ॿिए सां तालुक न रखो, रुगो पंहिंजे काज़ीअ खां पुछ त तो छा कयो आहे, पंहिंजे वाहिद खे कीअं रंजायो थी। ओ मुंहिंजा मिठड़ा, कुर्बान रब करीम जे ज़ात जे रहमत तां मुंहिंजा भाउ, जेकॾहिं को दुनिया जो माण्हू कंहिंखे रंज कबो आहे त पाणी कोन पीआरींदो आहे, चांहि कोन पीआरींदो आहे, ॻाल्हाईंदो कोन्हे, मुंहुं मटे वेंदो आहे, शादी कंदो आहे त सॾु कोन ॾींदो आहे, बरादरी मामलात में सलाह मशवरो कोन कंदो आहे, पुछबो आहे यार फलाणो तुवारो माइट कोन आयो आहे, अदा सां कावड़ियल हूं। इहे चवंदा हो न, छो कावड़ियो आहे? गांह जे भरीअ ते, पाणीअ जे अध कलाक पहर ते, आवाज़े ते, बनीअ जे सोर पोर ते, बन्ने ते ॿियो छा हूंदो, भेल भाड़ीअ ते, ॿिया तव्हां कहिड़ा मुंहिंजा प्यारा भाउ हिक ॿिए जा खून कया हल, मामूली मामूली ॻाल्हि तां बूथ सुजी वेंदा हल, हिक ॿिए सां खाइण ॻाल्हाइण भत बराबरि ख़तम थी वेंदा हल। मां पंहिंजे मालिक जे ज़ात तां कुर्बान वञा, ऐ करीम के अज़ खज़ान ए ग़ैब गिबर तरसा वज़ीफ़ खुरदारी, ए करीम रब तुझे ज़ात बाबरकात कुर्बान वञा, 24 कलाक असां तुंहिंजी बेफ़रमानी कयूं था पर असांजो टुकुर बंदि कोन कयो थी। इहे कोन चए त अॼु कावड़ियो हवा सिज कोन थो भारिया, इहे कोन फरमाई त अॼु चंड कोन थो भारिया, अलाह सां इहे कोन चयो त मुंदू तव्हां जूं कोन थो आणा, बिज छटियो थी त ज़मीन मां तुंहिंजे लाइ सलाह कोन थो कढां, महिनत करी थो त रिज़्क़ रोज़ी कोन थो ॾियां। रब तो फरमाया बाना तो मूंखे विसारियो आहे पर मां रब तोसां लेखो ई कोन थो कयां। छा खां वञी छो तूं बेली बिही ॿियनि जो, वठु कंजक करीम जी जग जो वाली जो, वो सौखो हूंदो सो जजो इश्क अल्लाह सी, जन पांजे रब जी दामन झलिया, रब पाक जो कसम आ, को अब्दुल कादिर जीलानी बणजी वियो, को कलंदर शहबाज बणजी वियो, को शाह अब्दुल लतीफ भिटाई साहब बणजी वियो, को दाता गंज बश अली हजवेरी बणजी वियो, को मुईनुद्दीन चिश्ती मुंहिंजा प्यारा भाउ बणजी वियो, को हजरत ख्वाजा निजामुद्दीन औलिया बणजी वियो, को हजरत पीर मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह बणजी वियो। अवां ॾिसंदो त जंहिं जंहिं बि अल्लाह पाक जी दामन वरती आहे, रब करीम जी ज़ात बाबरकात उन्हनि खे दुनिया में इज्जत नसीब फरमाए छॾी आहे। अल्लाह जे दर ते आया, हिकिड़े दर ते आया, उन हिक दर जे करे ख़ुदा राजनि जे दरनि खां छॾाए छॾियो, न त कमल वॾेरे जे दर ते, कमल पुलिस जे दर ते, कमल नवाब जे दर ते, कमल मौलवी जे दर ते, कमल मुल्ला जे दर ते, कमल हकीम जे दर ते, कमल कंहिंजे दर ते। मुंहिंजा प्यारा दोस्त दुनिया ठोकरूं पई खाए, लेकिन कुर्बान अल्लाह वारनि तां, अल्लाह वारनि जे दर ते वरी दुनिया पई ठोकरूं खाए। असांजा उस्ताद सही मरहूम ॻाल्हि कंदा हुआ त हिकिड़े दरवेश खे सफ़र में पाणी खपी वियो, मथा नमाज जो वक़्तु अची वियो, दिल में सोची वुज़ू कयां, पाणी कोन्हे, हिकिड़े खूह जे मथां वञी बीठो, खूह आहे पर रसो बि कोन्हे, बाल्टी बि कान्हे, डोल बि कोन्हे, पाणी कढे त कीअं कढे, परेशान थी बीठो आहे। पाड़े मां घर हो, उन माण्हू ॾिठो त दरवेश खूह ते परेशान हाल में बीठो आहे, चयो उनखे उञ लॻी आहे, साईं तोखे उञ लॻी आहे त हली आ घर थधो पाणी पीआरई। अबा पानी जी उञ कान लगी आ, खूह मां पानी कढी वुज़ू करणो आ, नमाज पढ़ा। साईं जा बाल्टी, बुजुर्ग के बाल्टी ॾिनऊं, चईसी मां कढी ॾियां, चन्ना तूं न कढी ॾे, मां पाण थो कढां। अल्लाह जे बानड़े खूह में पाणीअ जे लाइ बाल्टी लाथी आ, हेठ छुलकाए छुलकाए जमल ॾिठई त हाणे बाल्टी ॻरी थी आ, भरजी वई आ, ॻरी जो थी त हाणे भरजी वई न सही, छिके कढियई, ॿाहिरि जो कढे, साम्हूं हिन जे आॾो बाल्टी में हथ विझे त सॼी हीरनि मोतियुनि माणकनि सां भरी पई आ।
ॾिसी चई बेटा मूंखे हे त कोन खपनि, मूंखे त वुज़ूअ जे लाइ पाणी खपे। वरी खणी खूह में लाथई। निहारे आहे त पाणी, हे हीरा काथों आया? वरी ॿियो दफ़ो वरी ॿीहर पाणी जे बजाए हीरा मोती निकिरी आया। वरी लाथई, वरी टियों दफ़ो अंदर विधई, वरी टियों दफ़ो जो ॿार कढई त हीरा मोती ॿाहिरि निकिरनि पिया। हेठि निहारे चई मूंसां मश्करी छॾ, मुंहिंजी निमाज़ थी कज़ा थिए। खूह में निहारे छा चयई? मूंसां मश्करी छॾ, मुंहिंजी निमाज़ थी कज़ा थिए। टई दफ़ा जमल हीरा मोती निकिता, वो जो मुंह जहिड़ो भर में बीठो हुअसि उनखे चई अदा तूं त पाणी कढी दे। हमराह जो अंदर बाल्टी लाथी त पाणी निकिरी आयो। चई निकिरणी सां त ख़बर पई ॾींहं जा तारा त ॾेखारई। इन सां निकिर त ॾींहं जा तारा ॾेखारई न। मासां थी मश्करियूं करे। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ, जन दुनिया खे तरक करे छॾियो, अल्लाह पाक जे दरबार ते झुकी पिया, ख़ुदा ताला जे ज़ात सॼो जहान हुननि जे दर ते झुकाए छॾींदो आहे। हाणे मां अर्ज़ु इहो थो कयां त असांखे खपे त पंहिंजे काज़ीअ खां पुछूं। जेको काज़ी हर हिक जे दिलि में वेठो आहे। काज़ी सम्झो था, काज़ी कंदो आहे फ़ैसिलो, काज़ी ॾींदो आहे फतवा, काज़ी चइबो आहे जज खे, उहो तव्हांजा फ़ैसिला कंदो आहे। हाणे तूं ॿिए खां छो साईं मौलाना बदरुद्दीन खां छो थो फ़ैसिलो कराई? सोला मौलाना हम्दुल्ला साहब खां छो थो फ़ैसिलो कराई? तूं पाण फ़ैसिलो कर त तूं केतिरो रब खे रंजायो आहे, केतिरो रब खे रिझायो आहे। 5 वक्त घणियूं निमाज़ूं पढ़ंदो आहे। रमज़ान जा रोज़ा घणा रखियादो आहे। ओड़े पाड़े में मुंहिंजा प्यारा दोस्त नेकीअ जा चङाईअ जा कहिड़ा कम कंदो आहे। कंहिंजा हक़ खाधा थी, कंहिंजा हक़ ॾिना थी, कंहिंजूं गिलाऊं कंदो आहे, कंहिंजूं कोन कंदो आहे, कंहिंजा नंग तकींदो आहे, कंहिंजे न्याणियुनि जी बेइज़ती कंदो आहे, कंहिंजे बच्चनि जी बेइज़ती कंदो आहे। ओ मुंहिंजा प्यारा भाइयो, तूं पंहिंजे पाण खां पुछ। अल्लाह पाक जी ज़ात वाहिदुल कार आहे। ओॾो गफ़ूर रहीम बि आहे, पर वाहिदुल कार बि आहे। जंहिंमहिल पकड़ ते ईंदो आहे त को छॾाइण वारो कोन हूंदो आहे। इन जे करे मुंहिंजा भाउ, हिन हयातीअ खे गनीमत शुमार कजां। हीअ हयाती अल्लाह ताला चंद ॾिहाड़नि जे लाइ ॾिनी आहे। इन चंद ॾिहाड़नि वारी हयातीअ में तूं अल्लाह जे रहमत खे चिंबड़ी पओ त ख़ुदा तुंहिंजा गुनाह माफ़ करे छॾई। हाणे मतिलब इहो निकितो मुंहिंजे अर्ज़ु करण जो त अल्लाह जी रहमत में उमेद रखबी त उन अल्लाह जे रहमत में उमेद रखण सां ख़ुदा गुनाह बख़्शींदो। ठीकु आहे न सही? अल्लाह जी रहमत कहिड़ी आहे ॿुधायां? क़ुरान थो चवे, अल्लाह जो क़ुरान, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ऐ आमना जा लाल, ऐ अल्लाह जा प्यारा हबीब, यानी हजरत मोहम्मद मुस्तफ़ा, अल्लाह ताला फरमाए तो ऐ मुंहिंजा महबूब, असां तोखे सभिनी जहाननि जे लाइ पंहिंजी रहमत बणाए मोकिलियो आहे। लाड़काणे लाइ न, दादू लाइ न, सिंध जे लाइ न, पंजाब लाइ न, रुगो अरबस्तान जे लाइ न। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। पंहिंजे वास्ते रहमत अहिड़ी रहमत जो मुंहिंजे हबीब जे रहमत मां तो जहिड़नि कलमे पढ़ण वारनि त फ़ाइदो वरितो, पर मुंहिंजे महबूब जे रहमत मझां काफ़रनि बि फ़ाइदो वरितो। अल्लाह जे अॻियनि नबियनि जे उम्मतुनि जो कानून हो, दस्तूर हो त जेको बि को बुराई बुछड़ाई कंदो हो त हिन दुनिया में ई हुन ते अज़ाब लहंदो हो। कुरान पाक में अल्लाह ताला फरमायो आहे,
जैमल मूसा अलैहिस्सलाम जी कौम, सालेह अलैहिस्सलाम जी कौम, ज़करिया यहया अलैहिस्सलाम जी कौम, अला हाज़ल क़ियास बिन नबियन जे कौम नबियन जी बेफरमानी कई। अल्लाह ताला दमिर जी पियो इरशाद फरमाया कूनू क़िरदतन ख़ासिईन। ओ नबियन जा बेअदबो, नबियन जी गुस्ताखी करण वारो, मां रब तव्हां खे हुकुम थो कयां त भोला बणिजी वञो, बांदर बणिजी वञो। सोमणीअ ते सुता हा त इंसान हा, माण्हू हा, पर अल्लाह जो अमर अची वियो सुबुह जो पंहिंजे घरनि में ॾिसनि त माण्हू हिकु बि कोन्हे, के भोला त के बांदर के रिछ बणिजी विया। 3 ॾींहं रातनि जा कूकू करे, रड़ियूं करे करे, दाहूं करे करे खानदान ही ख़त्म थी विया, उन्हनि जो नस्ल ही दुनिया तां ख़त्म थी वियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन्हनि शक्लियूं बदिलाए उनखे भोला बांदर बणाए छॾियो। आम तरह सां माण्हू चवंदा आहिनि त ही भोला, अॼुकल्ह जा बांदर, अॼुकल्ह जा रिछ, उन्हनि नबियनि जे फिरियल मसख़्तल सूरतुनि वारी उम्मतुनि जी औलादनि। इहे कोन्हे को, इहे जुदा क़ौम आहे, पर अल्लाह पाक जी ज़ात जन खे भोलो बांदर बनायो, तन जो ख़ुदा बिजू ही दुनिया तां ख़त्म करे छॾियो। ही भोला बांदर असली भोला बांदर आहिनि, हिननि जो नस्ल असुल खां हलंदो थो अचे, ऐं जॾहिं ख़ुदा जी जेसीं ताईं मर्ज़ी हूंदी हलाईंदो। लेकिन जेके इंसाननि मां भोला बांदर थिया हा, तन जो नस्ल बाक़ी कोन रहियो हो, उहे ख़त्म थी विया हा। 3 ॾिहाड़नि खां बाद में तन जो वजूद बि कोन रहियो हो। पर मुंहिंजा प्यारा दोस्त, हिन महबूब जे उम्मत में कंहिं इंसान जी सूअर जहिड़ी शक्ल थी आहे, कंहिंजी बांदर जहिड़ी शक्ल थी आहे, कंहिंजी रिछ जहिड़ी शक्ल थी आहे? न, तोड़ी नथा मञनि, मुनकिर हन, काफ़र हन, बेदीन हन, बेअदब हन, गुस्ताख हन, केड़ा भी आहिनि, पर अल्लाह ताला जो वायदो आ वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ओ रहमत वारा नबी, तू पंहिंजनि जे लाइ त रहमता, पर परावन जे लाइ भी रहमता। उन महबूब जे रहमत मां काफ़र भी फ़ाइदो वठंदा जो उन्हनि जी शक्ल कान थी फिरे। जे रहमत लिल आलमीन सॼनि जहाननि जे लाइ रहमत न हुजे हा त हिकिड़ो वहाबी बि कोन बचे हा, सभिनि जूं शक्लियूं बांदर जहिड़ियूं बणिजी वञनि हा या न। पर निभागनि खे चओ थोरो अथव नबी करीम जो, जो ख़ुदा तव्हांजी शक्ल नथो फेरायो, न त मुहांडरा तव्हांजा बि भाल भोले ई बांदर जहिड़ा थी वञनि हा। अला सही भोले बांदर जहिड़ा कोन कया, पर थोरा थोरा उहञाण लगन था। चिताए ॾिसण सां अवां हिन सुन्नत वल जमात जे गुनहगारनि मज़ा कंहिं हिकिड़े खे ॿाह खां वठी, जंहिं सॼी उमिरि निमाज़ बि न पढ़ी हुजे, मसीत में बि न वियो हुजे, बड़ी कड़ी चारो मुसलमान आहे, पर बेअदब न आहे, उनखे वठी हिननि जे निमाज़ीअ खे गॾु बीहारियो, ज़मीन आसमान जो फ़र्क़ु नज़र ईंदो आहे या न आहे? मां ज़ोरी त हाव कोन थो करायांव न, अञा ॿियो ख़ुदा कहिड़ी दंगी घुमाए न। रहमत लिल आलमीन सदकर वो शक्ल काल थी फिरे, बाक़ी नूर ख़ुदा खसे छॾियो अथनि। मुंहिंजा अदा, मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक हदीसा पाण फरमाइनि था, मां रहमत वारे नबीअ जी रहमत मां शैतान खे बि फ़ाइदो मिलियो। असहाबन किरामन अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, अव्हां जी रहमत मां वरी शैतान खे फ़ाइदो? पाण फरमायो हाओ कीअं? सलात पढ़ त ॿुधाए। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम। मुहब्बत सां बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम। दोस्तों, तव्हांजे मुल्क ते असां अचूं, मुंहिंजे ख़्याल में अॻे साल आयासीं, उनखे 1.5 साल पौणा 2 साल थी विया, वरी अलाए क़िस्मत करे अचण थे।
असी चाहींदा आहियूं त कुछ वक्त तहांखे ॾियूं, अवां बि कुछ असांखे टाइम ॾियो, कुछ असां जूं ॻाल्हियूं ॿुधो, कुछ याद कयो, कुछ हंडायो। असां कोशिश करे मेहनत करे गर्मी जा सफ़र बर्दाश्त करे तव्हां ॾींदा आहियूं ऐं कुछ तोहफ़ा अव्हां जे लाइ बि खणी अचूं था पिया। असीं वापारी न आहियूं, असीं ताजर न आहियूं, असीं दुकानदार न आहियूं। असांजो मक़सद रुगो इहो हूंदो आहे क़ुरान ऐं हदीस जे रोशनी में किताब लिखी अहले सुन्नत वल जमात जे लाइ तोहफ़ो आणींदा आहियूं त ही तव्हां पढ़ो त जीअं ज़ालिम तव्हांजो ईमान ख़राब न कनि। अव्हां जे हथ में हथियार हूंदो त दुश्मन तव्हां खां डिॼंदो, पर जे हथे ख़ाली हूंदो त दुश्मन तव्हां ते हमिलो कंदो, अव्हां जे ईमान जे खसण जी कोशिश कंदो। तंहिंजे करे ईमान जे बचाव जे लाइ मुस्लमान अमीर जलसो छो था करायो पिया त अल्लाह रसूल जो पैगाम ॿुधूं, पंहिंजे ईमान खे मज़बूत कयूं। मुखालिफ़ जेके असांजे दिल जे मथां कूड़ा कूड़ा इल्ज़ाम हणी ग़लत ॻाल्हियूं ॿुधाए, ग़लत तर्जुमा करे, ग़लत हदीसूं पढ़ी उन्हनि जूं ग़लत मानाऊं ॿुधाए असांजे ईमान खे कमज़ोर कंदा आहिनि, असांजा आलिम अचनि त असांखे चङी तरह सां बिल्डोज़र हणी ज़मीन साफ़ करे ॾियनि। त ही किताब जेको मुंहिंजे हथ में आहे, तव्हांखे साईं बदरदी ने बि ॿुधायो, मां बि अर्ज़ थो कयां, ही किताब आहे सीरतुल हसनैन। सुभान अल्लाह त चओ सुन्नी आओ। नबी करीम जे बचड़नि सां इमाम हसन हुसैन सां मोहब्बत अथव? जन जी मोहब्बत आहे सो हथ मथे खणे मां ॾिसां त सही आहे न साईं? हथ मथे त खयो अथव पर अध ते पुठीरा वेठा हो, अध ते सिधा वेठा हो। मथियां पुठी ॾेई छो वेठा हो बाबा? सिधा त थी वियो। पुठीरो जेको वेहंदो तंहिंखे ख़ुदा जी रहमत पुठीरी थी वेंदी। मुस्लमान अॻियां ॿुधंदो आहे, पुठियां ॿुधंदो आहे। भला पुठीरा छो नथा ॾेई वियो पिया? सवला सिधा थी वियो। अल्लाह जो क़ुरान ॿुधो, ख़ुदा जे क़ुरान खे पुठी ॾींदो त क़ुरान पुठी खां मथे हलियो वेंदो। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तों, मां अर्ज़ पे कयो ही किताब आहे, हिन जो नालो आहे सीरतुल हसनैन। इमाम हसन ऐं इमाम हुसैन ॿिन्ही खे चइबो आहे हसनैन करीमैन। असांजे मुहतरम व मुकर्रम व मुअज़्ज़म वाइज़ुल इस्लाम ख़तीब अहले सुन्नत, फ़ख्र अहले सुन्नत, बुलबुल मदीना हज़रत मौलाना हाजी मोहम्मद इदरीस डाहरी अल्लाह ताला उनखे ख़िज़री हयाती अता फरमाए। कुरान शरीफ जो तफ़सीर लिखे पियो, 3 जिल्द शाया थी चुका हम, अञा लिखे पियो। ही ताज़ो किताब आयो आहे नबी करीम जे बचड़नि जे सिफ़त सना ऐं तारीख़ ऐं तारीफ़ जे बारे में। मुसलमानो, तव्हां बोतल पीअंदा हो त 10 रुपया ख़र्च थी वेंदा आहिनि, 4 यार गॾिजी वेंदा हो त 40 रुपया ख़र्च थी वेंदा थी, 10 को 15 मेहमान अची विया त 200-300 रुपया ख़र्च थी वेंदा आहिनि। का वॾी ॻाल्हि कान्हे का जेकॾहिं तो 100 रुपयो ख़र्च कयो ऐं हीअ किताब ख़रीद करे पंहिंजे बचनि जे लाइ तोहफ़े में खणी वए, महबूब जे बचड़नि जी सिफ़त पाण बि पढ़ंदे, पंहिंजे बचनि खे बि पढ़ाईंदे, पंहिंजे घर वारनि खे बि पढ़ाईंदे, इंशा अल्लाह ताला तोखे सही राह मिलंदी, सही रस्तो मिलंदो। अल्लाह बि राज़ी, अल्लाह जो रसूल बि राज़ी, हसन हुसैन जे झोली में बि हूंदे। 2-3 किताब खणी आया हूं, इहे न जेकॾहिं तव्हांजे लालूअ जे ॻोठ मां बचाए वरी वापसि खणी वञा त न को तव्हांजे मुंहं ते था पवनि, न को मुंहिंजे मुंहं ते ॻाल्हि थी पवे। हेॾो वॾो इज्तिमाउ आहे, हिमते मर्दा मदद ख़ुदा कोशिश कंदो, किताब ख़रीद कंदो त हे किताब हिते जो हिते पूरा थी वेंदा। अवां पढ़ो किताब त तव्हांखे ख़बर पए। मुंहिंजी तक़ीर हलंदी, हे तालिबुल इल्म तव्हां वटि ईंदो, किताब ख़रीद करे पंहिंजे ईमान जो सबूत पेश कयो। हसन हुसैन जी, इमाम हुसैन जे शहादत जे मौज़ूअ ते मुंहिंजे आवाज़ में मुकम्मिल कैसेट आहे। 2 कैसेटुनि जे अंदरि हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जो शहादत जो ज़िक्र, शान अहल बैत जो ज़िक्र, इहा तव्हां ॿुधो पढ़ो त तव्हांखे ख़रीद कयो त ख़बर पए तव्हांखे त सोणे इमाम हुसैन आली मक़ाम जी कुर्बानी केतिरी आहे। हे 2 कैसेटुनि में मुकम्मिल शहादत जो बयानु आहे। ही ॿियो किताब आहे अल हुदा जे नाले सां असांजे मदरसे मां शाया थींदो आहे।
ही बियो नंढड़ो किताब आ नमाज जे मौजूअ ते तुहफतुल मोमिनीन। अवा के फर्ज वाजिब सुन्नतूं मुस्तहब खबर पवंदी नमाज जा केड़ा फर्ज आहिनि केड़ा वाजिब आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं तव्हां ख़रीद बि कंदा वञो, अल्लाह जे हबीब ते दुरूद बि पढ़ंदा वञो, ख़ुदा जो क़ुरान बि ॿुधंदा वञो, सलात मुंहिंजे हबीब ते बुलंदा हुआ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्त खे चइबो भाइर घणा हो, चइसि 5, पुट घणा थी, चे 8, हताक पुछ बि ज़ालूं घणियूं थी, चवंदो 2, पैसा घणा थी, चवंदो कोन्हनि खे। अब हाओ या न अगारो बाहूं पे खयो, नारा पे हयव, किताब मोकिलिया त जहिड़ो कुकर ते मींहुं पइजी वियो आहे। सलात हबीब ते बुलंदा हुआ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ओ मुंहिंजा मिठड़ा भाव अज़ीज़, अर्ज़ पे मां तव्हां जे ख़िदमत गिरामी में कयो त महबूब पाक फरमाइनि था मुंहिंजे रहमत मां शैतान खे बि फ़ाइदो मिलियो आहे। याद आ विसरी वई ॻाल्हि है। साहबन पुछो सही शैतान खे, पर फरमाया था हाओ केड़ो फ़ाइदो? सरकार फरमाइनि था जॾहिं अल्लाह पाक शैतान खे चयो हो त आदम खे सजदो कर, पोइ आदम खे सजदो हुन कोन कयो। मलाइकनि खे रब पियो चए आदम खे सजदो कयो। सजदो कंहिंजे लाइ आहे? चओ अल्लाह जे लाइ। ॾाढे चओ कंहिंजे लाइ आहे? पोइ जॾहिं सजदो अल्लाह जे लाइ त पोइ आदम खे छो पियो सजदो कराए? गर नबूदे ज़ात हक़ अंदर वजूद आबो गिलरा कै कुनद मलके सुजूद। हजरत मौलाना आरिफ रूमी रहमतुल्लाह अलैह इरशाद फरमाइनि था त हजरत आदम अलैहिस्सलाम जे बोते मुबारक खे सजदो कोन हो। हकीकत में रब करीम जी ज़ात बाबरकात आदम जे वजूद में पंहिंजी ज़ात जे नूर खे रखियो हो। रब करीम जी ज़ात जो उन में नूर न हुजे हा त मलाइक हरगिज़ हरगिज़ आदम खे सजदो कोन कनि हा। कंहिंखे सजदो थो चो तो नूर हक़ खे। ॾाढे ॾाढे चो कंहिंखे, अञा सिंधी में चो नूर खुदा खे। कंहिंखे सजदो थियो, अञा वधीक चो नूरुल्लाह खे। कंहिंखे सजदो थियो, गर नबूदे ज़ात हक़ अंदर वजूद आब गिलरा कै कुनद मलके सुजूद। कॾहिं भी मलाइक आदम अलैहिस्सलाम खे सजदो कोन कनि हा, पर हकीकत में आदम अलैहिस्सलाम में अल्लाह जो नूर हो। वो अल्लाह जे नूर जो नालो आ मुहम्मद करीम। आदम में कंहिंजो नूर हो? चओ अल्लाह जो। चओ चओ कंहिंजो? उहो नूर मुहम्मदी शक्ल में दुनिया में आयो। खुदा जे ज़ात उन नूर खे सजदो पे करायो। पोइ उन नूर खे जन सजदो कयो से रहमत वारा मलाइक थी विया, ऐं जंहिं न कयो सो तड़जी वियो। समझो था न सही? अॼुकल्ह बि नूर जा मुनकर तड़िया पिया थी, तड़ियल दर 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 बदर, हथ में लोटो ॿिए हथ में सोटो, मथे ते उस्तरो, कुल्हनि ते बिस्तरो। तबलीग तबलीग तबलीग। नसवार जो चपटो, बोथरन में अंदर चरस, हीरोइन, नंढड़ा नंढड़ा पिस्टल, रिवाल्वर, सिंगल भी कंदा वतन, तबलीग भी कंदा वतन। हम खुरमा हम सवाब। मज़ो आ न सही? तबलीग जी तबलीग, मज़े जो मज़ो, वाणे वांगुरु तीवण जो तीवण भी। कोरा कट्टा
जाहिल जट का ख़बर कान न वज़ू जे फर्ज़न जी, न वाजिबन जी, न शर्तन जी, न सुन्नत जी, न कुरान जे तर्जुमे जी, न हदीस जी। किथों हलियो आ? को चवंदो बन्नू खां, को चवंदो कोहाट खां, को चवंदो पेशावर खां, को चवंदो रावलपिंडी खां, को चवंदो मुल्तान लाहौर खां। घणा ॾींहं थिया थी? को चवंदो मुझे अल्हम्दुलिल्लाह 6 महीने हो गए हैं। तो के घणा थिया? अल्हम्दुलिल्लाह मुझे 9 महीने हो गए हैं। वरी टे खे चओ अल्हम्दुलिल्लाह मुझे साल हो गया है। अरे 6 महीना 9 महीना वो साल बाहर पोड़ी काथे आ? अब समझो था लाए न खुदा जे वास्ते बुरी ॻाल्हाईंदा त हलो। असां मस मस बरातियूं घरों निकिरूं था, 3 रात घर पहुचूं था त हे तारा फुटारा पिया मिंथू मेड़ू करे जान था छड़ायूं। वरी हफ्तो डेढ़ रही उते बाबा अल्लाह जे दीन जो भी फर्ज़ आ कुछ। और हे जो राणो खैर जो 6 महीना 9 महीना 12 महीना बाहर आ त पाण समझो था पिया। माण्हुनि खे गुमराह कंदई। चए सही नबी पाक अलैहिस्सलाम में फरमायो आ त जेको बैतुल मक़दस वारी मस्जिद अक्सा में निमाज़ पढ़ंदो त के 25,000 निमाज़ जो हिकड़ी निमाज़ जे एवज़ में सवाब मिलंदो। मदीने ईंदो त 50,000 जो सवाब। पर जे मक्के ईंदो त लख निमाज़ जो सवाब। पर जे असां जे राई विंड ईंदो त उनखे 49 करोड़ जो सवाब मिलंदो। मक्के खां भी चढ़ी या मदीने खां भी चढ़ी विया। 49 करोड़ केड़ी हदीस में लिखियल आ त जेको राई विंड वने त के सवाब मिलंदो। और मुझा प्यारा भाव अजीज हे हकीकत में अञा थोरो लहराइन था। थोरन ॾींहनि खां पोइ बाकायदे कादियाननि वांगुरु पंहिंजो नओं कादियान राई विंड में ठाहींदा, नओं नबी ठाहींदा। हिननि जा मौलवी फतवा त अगई ॾेई विया आहिनि। मौलवी कासिम नानोतवी लिखी वियो आहे पंहिंजे किताब में त नबी करीम खां पोइ जेकॾहिं ॿियो को नबी अचे त का वॾी ॻाल्हि कान्हे, अची सघे थो। मुसलमाननि जो चवणा त मुहम्मद आखिरी नबी आ, क़यामत ताईं नबी आ, ॿियो नबी कोन ईंदो। आहे या नाहे? कॉन्फ्रेंस भी हक नबी आ। ॾाढे चओ हक नबी, ज़ोर सां चओ हक नबी। वहाबन खे धिक नबी, पाड़ बिना जी पट नबी। और मुझा प्यारा भाव अज़ीज़ दोस्त मुखे ॿुधाए सही, मां तुझे खिदमत में अर्ज़ थो इहो कयां पियो त अल्लाह पाक जे महबूब पाक अलैहिस्सलाम जा सहाबी भी इहे महीननि जा महीना सालन जा साल कोन वींदा हा। कुर्बान मदीने वारे शहनशाह तां पाक नबी आ। हुन जे घर में जेके औरतूं से भी पाक हन, अहिड़ियूं त पाक हन जो अल्लाह जी ज़ात मशवरो पियो ॾे त मुंहिंजा मिठड़ा महबूब मां रब चवाए थो त इन औरत सां शादी कर। हजरत बीबी आयशा सिद्दीका नबी करीम जी घरवारी आ। जंहिंमहिल हुजूर सां शादी थी करे तंहिंमहिल नाबालिग आ। शरीयत जो कानून आ त नाबालिग जे पारां पीउ ॾींदो आहे कबूलियत। महबूब पाक अलैहिस्सलाम सां जॾहिं निकाह थियो तंहिंमहिल अबू बकर खां पुछऊं, ऐं अबू बकर सिद्दीक तुंहिंजी न्याणी नाबालिग आ, पंहिंजी न्याणीअ जे लाइ तू घोट मुहम्मद कबूल करे थो या न? सिद्दीक जवाब ॾिनो, परवाने के लिए शम्मा और बुलबुल को फूल बसे, सिद्दीक के लिए है खुदा का रसूल बस। मुझी तो दिल चवंदी आ त धीअरूं मुंहिंजूं हुजनि, घोट मुहम्मद अरबी हुजे। हिकिड़ी परणाया, जेकॾहिं उहा मरी वञे त वरी ॿी परणाया, जे उहा मरी वञे त टी परणाया, जे उहा मरी वञे त चौथी परणाया। दिल चवंदी आ त न्याणियूं सिद्दीक जूं हुजनि, घोट मुहम्मद अरबी जी ज़ात हुजे। अबा सची ॻाल्हि आया न? चाचा या बीड़ी त महिरबानी करे विसाए। आहे व मवारन सां बिलाचा
ॿ टे कलाक वेहनि था, पेट में वट ॻोढ़ा पिया ठहंदा, ओगरायूं खटियूं पियूंदियूं, मथो पियो फिरंदो। हाणे क़ुरान ॿुधनि त कीअं? अञा इहो त शुक्र आहे सुबुह जो वयल अथनि वधीक। 13 सिगरेट न पीअंदा त टोरो बि कोन ईंदो। वेही ॾींदा ज़ोर, पोइ कन बि ॻाढ़ा। हिकिड़ो सिगरेट, ॿियो सिगरेट, टियों सिगरेट, वञी मस का मुश्किल टरंदी। माण्हू एसी ताईं गाह जी भरी कुतर करे मवाली जो टोरो कोन थो करे। पर नाराज़ न थियो, महिरबानी कजो क़ुरान जी महफ़िल खां त मुड़ी वञो। अॼु त 2 टे कलाक बस करे वियो, पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे। सलात मुंहिंजे मिठड़े महबूब मुहम्मद रबी ते वणंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुझे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अबू बकर सिद्दीक खां पुछा कई वई आहे त प्यारा सिद्दीक तोखे पंहिंजी घर न्याणीअ जे लाइ हज़रत आयशा सिद्दीका जेका तुंहिंजी धीउ आहे, उन धीअ जे लाइ घोट मुहम्मद क़बूल आहे? चई क़बूल आहे। छा चई त क़बूल आहे? ॾाढे चओ क़बूल आहे। कंहिं चयो सिद्दीक। हाणे घोट खां पुछजे, तव्हां बि परिणिया त आहियो न, कि नवाठनि जो राज आहे? जेकॾहिं को हुजे त दुआ कयो, सलाह करे कमड़ो थी वञेसि। आमीन आमीन। भलारा वेठा हो। मुसलमाननि बि हिम्मत अहिड़ी कई आहे जो माइन जा अच्छा मथा थी विया, ॾियण लाइ तयारु न आहिनि। याद रखजा जंहिंजे घर में न्याणी बालिगा, अल्लाह जे हबीब जो चवणा नमाज क़बूल नाहे, रोज़ो क़बूल नाहे, हज क़बूल नाहे, ज़कात क़बूल नाहे, तहज्जुद क़बूल नाहे, रात जो जागण क़बूल नाहे, खैर खैरात करे क़बूल नाहे। माहवारी महीने में माईअ खे ईंदी आहे। अल्लाह ताला मलाइकत खे हुकुम कंदो आहे, हिन जे पीउ जे गिचीअ में महीने खून लिखंदा वञो। नाहक खून लिखजे। 12 महीना 12 माहवारियूं वे, साल में 12 खून पीउ जे गिचीअ में। ॿाहिरि वरी चखियो मखियो घुमंदो, मुछुनि खे पाव तेल जो मखींदो, कचहरी में वेहंदो, गाट ऊंचो करे वेहंदो। ख़ुदा जो कसम आहे, ॿुॾी मरण जो मकान। अरे तूं पंहिंजे घर में अछी ॾाढ़ी थी वई थे त मथो 6 महीने खां पोइ धोए थो, 8 ॾिहाड़े 15 ॾिहाड़े मथो धोए थो। उहा न्याणी मज़लूम जेके तो मज़लूम खे घर में विहारे छॾियो आहे, ख़ुदा जे कहर खे दावत थो ॾे पियो। रब करीम जी ज़ात बाबरकात जे प्यारे हबीब फरमायो आहे, जेकॾहिं धीअरूं विहारिया हा त मां मुहम्मद विहारिया हा। जेकॾहिं न्याणी विहारण हक़ हुजे हा त रसूलुल्लाह विहारे हा। पर मुंहिंजे मुहम्मद अरबी शेरे ख़ुदा खे चयो, अली मां तोखे 3 वसियतूं थो कयां, यादि कजां। पहिरीं वसियत इहा थी, नमाज जो वक़्तु अचे देर न कजां, नमाज अदा कजां। ॿी वसियत इहा थो कयां, माण्हू मरी वञे देर न कजां, कफन दफन करे जल्दी कब्रिस्तान में पूरजां। 3 वसियत इहा थो कयां, संग घर में बालगो थी वञे त विहार जां न, उनखे जल्दी उथार जां त मां मुहम्मद करीम तोखे भाकुर पायां। पर तव्हांजो त ॾोह कोन्हे, अणपढ़िया हो। अॼुकल्ह पीरनि फ़क़ीरनि जो कमु लथो पियो आहे। ओ मुंहिंजा प्यारा भाउ त पीरनि सॾाइण वारा, आलम सॾाइण वारा, मौलविन सॾाइण वारा, ज़ाहिर में निमाज़ी ॾाढियूं वॾियूं, पटका बदल ॾुख रुगो मूंखे उन्हनि जो आहे। उन्हनि जो जॾहिं कमु लथो पिया त पोइ ॾाढी कूड़नि ते कहिड़ी बयार आहे, जाहिलनि ते कहिड़ी बयार आहे, बेदीननि ते कहिड़ी बयार आहे। दुआ कर शल ख़ुदा जी ज़ात बाबरकात असांखे हया ऐं गैरत नसीब फरमाए। अदा छोकिरड़ी नंढड़ी, कावड़ त कोन कंदव न खणी घुराइजो। ओ मुंहिंजा भाउ कंहिंखे खणी चओ, बाबा छोकिरी अबा अञा छोरी मेट्रिक ई कान ॾिनी आहे। अबा का मेट्रिक फर्ज़ त कान्हे का। अदा अॻियो बि जेको हूंदो न, जंहिंखे ॾिनल हूंदी मंगेंदे खे या साहुराणे खे, उहो बि चवंदो ठहियो भला छोरी पढ़े, मन का मास्तरी मिलेसि ॾोकड़ आणींदी। वरी जल मेट्रिक पास कई, अबा छा यार मेट्रिक वारे खे त बूट पालिस बि कान थी अचे, छॾ त भला ग्रेजुएट थिए। ग्रेजुएट फर्स्ट ईयर जो इम्तिहान ॾिनो अथई, उहो ॾे। पोइ जंहिंमहिल छोकिरी हाणे साईं मैट्रिक खां त अॻे बालग थी वई, बालगी वारी हालत में वई, स्कूल मैट्रिक ॾिनई, वरी पोइ साईं उन खां बाद वरी पियो सम्झो था अॻिते
बीए जमल चोरी कई होॾो आयो अख़बार में नतीजो त फलाणे कॉलेज जे शागिर्दनि जो छोकिरनि छोकिरनि जो नतीजो आयो। वरी साॻी अख़बार में वरी फोटू बि हूंदो, ख़बर बि हूंदी त अबे मांखे पुराणो पोढ़ो अंधो मंडो मुड़ुस पे ॾिनो, मां क़बूल कान कयो आहे, मां पंहिंजे होश हवास ख़ाश ख़ुशीअ सां ओ हेॾ न अखियुनि वारो मुड़ुस वञी कयो आहे। न का अबे खे ख़बर, न का अम्मा खे ख़बर, छोरी ॿिए छोरे सां वञी लाड़काणे में वञी शादी करे। पोइ अबे जूं वाछा बि टिड़ी वेंदियूं, भॼंदो डुकंदो, फ़ैसला बिरादरियूं केस वकील। पर हाणे त सोना पाणी तुंहिंजे मथे खां लॻियो, हाणे कुझु कोन थींदो। हाणे त जवान जे कुल्हे ते चढ़ी आहे, क़यामत ताईं तोॾे कान ईंदी। ईंदी आहे बा ॻाल्हाईंदा हलो। तूं पंहिंजी गैरत पाण थो विकिणी, अॻ में तूं पंहिंजी गैरत धार। तुंहिंजा भाइरनि जा पुट भाइटिया वेठा थी, तुंहिंजा भाणे जा वेठा थी, तुंहिंजा अज़ीज़ वेठा थी, तुंहिंजी सौटनि जी औलाद वेठी आहे, पंहिंजी क़ौम जी ख़ानदान जा फ़र्द तुंहिंजे ॻोठ में वेठा आहिनि। बिस्मिल्लाह करे नियाणीअ खे को लाइक़ फ़र्ज़ंद कंहिं बि मुस्लमान जी औलाद मञा पंहिंजे ख़ानदान मां परणाए छॾ, तुंहिंजी बि लॼ रजी अचे। ख़ुदा ताला शल हर मुस्लमान जी लॼ बचाए छॾ। अॻे चवंदा हुआ त औरत जी कमाई खाइणु हराम आहे। अॼुकल्ह माण्हू औरतुनि जे कमाई ते वेठा आहिनि। हिकु त उथारण कोन था, पढ़ाइनि था, पढ़ाए 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 उहा ऑफिसराणी थींदी। जेका हाणे मूंखे सच ॿुधा, जेका ऑफिसराणी थींदी सा घर वारनि खे कमाए खाराईंदी, मुड़ुस खे मानी पचाए ॾींदी। हा हो त कयो या न कयो, कान कंदी न सी। घर जो ॿुहारो कढंदी, कपिड़ा धोई ॾींदी, चाचे सहुरे जी ख़िदमत कंदी, पोइ शादी में फ़ाइदो कहिड़ो। ऑफिस ॿियो वरी असांजा माण्हू सादा सूदा छा चवंदा, मोदी साहब तव्हां त हो पुराणा दकिया नूसी चरिया। पढ़ी लिखी जेका औरत हूंदी, पढ़ी लिखी, उहा औलाद खे सुठी तरबियत ॾींदी, औलाद खे सुठे नमूने सां पालींदी। छो त पढ़ियल आहे न। जाहिल हूंदी त कहिड़ी ख़बर। पर ख़ुदा पाक जो कसम आहे, मां तोखां पुछां थो, हज़रत अब्दुल कादिर जीलानी जी अम्मा कहिड़े कॉलेज में पढ़ी ही? बेटाई घोट जी अम्मा कहिड़े कॉलेज में पढ़ी ही? अल्लाह जे वलियन जूं मारूं कहिड़नि कॉलेजनि में पढ़ियूं हूं? रब जो कसम आहे, अॻे जंहिंखे तो अणपढ़ियो चयो पे, उन्हनि जे पेट मां गौस जावा, कुतुब जावा, वली जावा, इमाम जावा, भलारा जावा। अॼुकल्ह जी मास्तराणीअ जे पेट मां जेको ॿार ॼमे थो, तंहिंखे बांग बि कान थी अचे। अचे थी बा, पोइ बाक़ी पढ़ी लिखी छा सुधारींदी औलाद खे? जेड़ी पाण सुधरी आहे ओड़ी ॿियनि खे बि सुधारींदी न सही। पाण सुधरी आहे जो धारनि सां गॾु वञे, धारनि सां गॾु वेहे, धारनि सां कचहरियूं करे, धारनि जे मुंहं ते लॻे, पर्दो कोन्हे को, हया कोन्हे को, अखियुनि मां शर्म छॾे थो वञे पियो। उन जे पेट मां जेका औलाद पैदा थींदी सा बि शर्म हया वारी कान हूंदी। ख़ुदा पाक जो कसम आहे, उहे औरतूं जंहिंजो सिज बि पाछो कोन ॾिठो हो, तन जे पेट में ॼावा त पीरा न पीर जहिड़ा जवान ॼावा। हजरत मौलाना मोहम्मद कासिम मशहूरी जहिड़ा जवान ॼावा, हजरत ख्वाजा पीर अब्दुल गफ्फार गफ्फारी जहिड़े जवान जहिड़ा ॼावा। जंहिंजे माउरनि खे तो अणपढ़ियो सॼो आहे, रब जो कसम आहे, तन जे पेटनि मां गौस कुतुब ॼावा। अॼुकल्ह कंहिं माईअ पढ़ी लिखीअ जे पेट मां को मसीत जो बांगो पैदा थियो, को मदरसे जो, को मुदरस, को मौलवी पैदा थियो आहे? पढ़ी लिखी आहे सो सुधारे छॾींदी। गैरत धार, कुछ गैरत धार, मुसलमान थी ॾेखार। नबी करीम जे उम्मत में गैरत नाहे त कुछ भी नाहे, जे गैरत आहे त सब कुछ आहे। सलात पढ़ मुझे आका मोहम्मद अरबी दे बुलंद आवाज सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम। गाल पे कम अबू बकर खां पुछऊं तोखे नबी पाक पंहिंजे धीअ लाइ मुड़ुस क़बूल आहे? चई हा। याद आहे? हाणे वारो कह त्यारो आ पेश आ, जिब्रील प्यादो घोट घोड़े ते सवारो आ। एड़ो घोट
वजह जे लाइ सॼो जहान ॼाणी हुजे। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, या अली, दम दस्तगीर। प्यारा दोस्तो अज़ीज़ो, जब नबी पाक खां पुछण जो वारो आयो आहे, या रसूल अल्लाह, अबू बकर त क़बूल कयो आ त मुंहिंजी न्याणी भली नबी पाक सां शादी करे, हाणे तव्हां बालिग़ हो, तव्हां खां पाण खां था पुछूं, तव्हां खे भला आशा क़बूल आहे? पाण ख़ामोश रहिया, वरी ॿीहर पुछूं, वरी ख़ामोश रहिया, वरी टीहर पुछूं, पाण फरमायूं हाओ मूंखे क़बूल आहे। छा फरमायूं? हाओ मूंखे क़बूल त थी वियो, निकाह थी वियो। पुछूं साईं, असां हेकर पुछो त बि चुप कयव, ॿीहर पुछोसीं त बि चुप कयव, टियों दफ़ो तव्हां खां पुछोसीं त बि चुप कयव। ऐं मुंहिंजा प्यारा नबी, टियों दफ़ो खां पोइ तव्हां हाओ कई आहे छो? पाण फरमाइनि था क़ुरान कोन पढ़ियो अथव छा? कुरान में अल्लाह ताला फरमायो आहे, वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। अल्लाह फरमाईंदो आहे मुंहिंजो नबी ऐसी ताईं कोन ॻाल्हाईंदो आहे जेसी ताईं मां वही न नबी ॾे मोकिलींदो आहियां। अवां मूंखां पुछो त तोखे आशा क़बूल आहे त मां इंतज़ार कयो त रब जी अलाए कहिड़ी मर्ज़ी आहे। मां इन जे करे हे कर बि चुप कई, ॿी हरब चुप कई। जमल टियों दफ़ो तव्हां पुछो त जिब्रील लही आयो, अल्लाह वटां पैगाम खणी आयो, मूंखे चई त रब मूंखे मोकिलियो आहे या रसूल अल्लाह, सिद्दीक़ जी न्याणीअ सां तूं निकाह खे हाओ करे क़बूल कर। मां रब तोसां आशा जो निकाह अर्श ते पढ़ी छॾियो आहे। अब मूंखे ॿुधाए, इन कुंवार जहिड़ी का कुंवार थींदी? बुलंद आवाज़ सां त चओ। इन घोट जहिड़ो घोट कोन्हे, इन कुंवार जहिड़ी कुंवार कान्हे। जन कुंवारनि जे लाइ रब जे ज़ात जी मनशा ऐं मर्ज़ी हुजे, उहो रब पंहिंजे हबीब खे मशवरो ॾे त मुंहिंजा प्यारा हबीब तूं इहा औरत क़बूल फरमा। पाक औरतूं चइबियूं न, ॻाल्हि पे आदम त महबूब तोड़े, इहे पाक औरतूं हन, पाक। जागो था ला निंड्रा, अहिड़ियूं पाक जो रब पियो हुननि जे लाइ चवे त क़बूल कर। पाण जंग ते मुस्तफ़ा वञे थो, कुणा विझे थो, जंहिं बि घर वारीअ जो कुणो निकिरे थो, आहे जंग ते मुस्तफ़ा पाण सां घर वारी वठियो थो वञे। सफ़र में आ त बि ज़ाल गॾु आ, हज़र में आ त बि ज़ाल गॾु आ, जंग में आ मुस्तफ़ा त बि ज़ाल गॾु आ। जे नबी करीम जी ज़ात उमरो करे थो त बि घर वारी गॾु आ, जे हज ते वञे थो त बि घर वारी गॾु आ। ऐं तबलीगी जमात वारो साल थियो तसि निकितो आहे, माई पेशावर वेठी आहे, पाण तो लालू में धिका खाए। अब आहे या नाहे? अरे ख़ातमन नबीयीन जे पाक घर वारनि खां तुंहिंजी ज़ाल मथे आ? हा, साईं मरहूम काज़ी दोस्त मोहम्मद चवंदा, अला सी जन्नत नसीब फरमाइस बुलबुल सिंध खे, त साईं असां लाड़काणे जे शहर में ॾिठो आहे त मायूं रोज़ थियूं बोरी छिननि। साईं बोरी कीअं थियूं छिननि? चई ग़रीब गरड़ो वीचारो छा कंदो आहे, जो बोरी वठी 10-15 रुपए जी उहा फाड़े दर ते हणंदो आहे त परदो थिए, ईअं न साईं। हाणे बोरी लॻी पई आहे परदे वारी, हेॾो आयो पटाटनि वारो, पटाटा वठो, पटाटा वठो, हणजो माई घुत त बोरी खां ॿाहिरि। वरी आयो को सही के चवां चांहि वारो, वरी को आयो पकोड़नि वारो, वरी को आयो मिठाई वारो, त माई सुबुह खां शाम ताईं टकर हणी हणी करे बोरी फाड़े थी करे। आहे या नाहे? अबा चल ज़ोर सां ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अदा मूंखे रुगो विच ते ॻाल्हि करणी हुई, जेके माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइनि पिया। महबूब वञे सफ़र ते त घर वारियूं वठी वञे, जंग ते वञे, उमरे ते वञे, हज ते वञे। असांजे शाहपुर चाकर जो हिकिड़ो मौलाना तबलीगी 2 साल हलियो हुयो,
घणा साल साईं? ॾाढे त चओ 2 साल। वरी हुन जा जेके पार्टी वारा साईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह, केॾी वीचारे दीन जे लाइ कुर्बानी ॾिनी आहे, 2 साल घर न आयो आहे। अब समझो था अलाए न, हाँ वॾी कमाई आहे न साईं। चलो ख़ुदा हया नसीब करे। कियन माण्हुनि खे बेवकूफ़ दीन जे रंग में बेवकूफ़ पिया बणाइनि, इस्लाम जे रंग में बेवकूफ़ पिया बणाइनि। अबा जाहिल तबलीग कंदो आहे या आलिम? ॾाढे ॻाल्हायो, ज़ोर सां चओ। मां त चवां थो जेके बि तबलीगी जमात जा टोलनि जा टोला निकिरनि था, टोलनि जा टोला जाहिल आहिनि। न अरबी जी ख़बर आहे, न फारसी जी ख़बर आहे, न तफ़सीर जी ख़बर आहे, न क़ुरान जी ख़बर आहे। बसि हिकिड़ो रटियल किताब हुननि जो तबलीगी निसाब आहे, उहो खणी पढ़ी ॿुधाईंदा आहिनि। ऐं उन किताब में नऊज़ बिल्लाह लिखियो अथनि त नबी करीम ते दुरूद ताज पढ़ण वारो मुशरिक आहे, दुरूद लखी पढ़ण वारो मुशरिक आहे। जेको दुरूद ऐं ताज पढ़ंदो, दुरूद लखी पढ़ंदो, उहो शिरक में मुब्तला थी वेंदो, हुनजो ईमान ख़तम थी वेंदो। असांजे बुज़ुर्गनि मुर्शिदनि त ॿुधायो आहे, जंहिंखे रसूलुल्लाह जो दीदार करणो आहे सो दुरूद ताज पढ़े त मुस्तफा जो दीदार थी वञे। तोखे इहो ई तबलीग कंदा न, इहो ई सबक़ पढ़ाईंदई न। यारहीं बंद, उर्स बंद, मीलाद बंद, या रसूल अल्लाह न चओ, ख़त्मो न ॼारियो, मैयत मरी वञे त जनाज़े खां पोइ दुआ न घुरोसि, कल चहल कदमी बि न करायो, क़बर ते बि बांग न ॾियो। बाक़ी छा बचियो आहे? हाणे रुगो मैयत ते कुतनि जी बछ करायो बसि। हा न साईं, बांग बि न, कलमो बि न, आज़ान बि न, दुआ बि न, चहल कदमी बि न, बाक़ी छा बचो? साईं सोचे त बाक़ी रुगो मोहकारो बचो थो वञे। पर अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत वारा सभु कम कंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला कंदासीं। ऐं इहे रस्म न आहिनि, रस्मूं न आहिनि। मां तव्हांखे हदीसुनि मां साबित करे ॾेखारियां। असांजे औलियाए कामिलीन उस्तादनि बुज़ुर्गनि जो तरीक़ो सही सही सुन्नत वल जमाअत जो तरीक़ो आहे, अॼुकल्ह जो न आहे। अरे असांजो मज़हब मेड इन इंडिया न आहे, असांजो मज़हब मदीने खां आयो आहे। किथां आयो आहे? हिननि जो देव बंद मदीने में न आहे, हिननि जो देव बंद इंडिया जे शहर में आहे। हिननि जो इंडिया जो मज़हब आहे, हिंदुनि जे मोट मुल्क जो मज़हब आहे। असांजो उहो मज़हब आहे जेको मुहम्मद सिद्दीक़ खे ॾेखारियो, फारूक खे ॾिनो, उस्मान खे ॾिनो, हैदर करार खे ॾिनो। इन चइनि यारनि जे वसीले सां औलियाए कामिलीन वटि आयो, मुर्शिदनि जे ज़रिए असां वटि पहुतो आहे। उहो ई तरीक़ो आहे जेको क़ुरान ऐं हदीस मां साबित आहे। हिननि जो तरीक़ो मेड इन इंडिया, हिंदुस्तानी मॉडल समझो था अलाए न। अव्हां खे ख़बर आहे न, इंदिरा गांधी खां बि मदरसे जी सिदारत कराई। 1984 में हिननि जे मौलविन चयो त असांजे इंडिया वारे मदरसे देवबंद खे 100 साल थी वियो आहे, तंहिंजे करे 100 साल जी अचो त ख़ुशी मल्हायूं। पोइ वॾो इजलास कयूं। 100 साल में जेके बि देवबंदी पढ़ी विया हा मौलवी, उहे उन्हनि जा शागिर्द, शागिर्दनि जा शागिर्द घुराए वॾो इज्तिमा कयूं, करोड़ों रुपया ख़र्च कयूं। पर उन जलसे जी सिदारत करायूं कंहिंखां? इंदिरा गांधी खां। बाबा न अॼोके असांजे जलसे जी सिदारत को अहल बैत करे त ठहे थी, पर भला जेको अहल बैत सैयद न आहे त को आलम सगोरो हुजे। पर जेको आला आलम न हुजे त को तव्हांजे ॻोठ जो नेक मर्द निमाज़ी उहो हुजे। को हाजी ईअं न दा लालू में न जलसो कराइणो हुजेव ऐं वञो राधण मां टिल्लू मल खे वठी अची सिदारत करायो त माण्हू छा चवंदव? सम्झो कोन था? हाणे निंड अची थो, दुआ घुरां भला ख़ैर जी। जज़ाकल्लाह। अब हाणे लालू वारे जलसे जी सिदारत टिल्लू मल्लू करे या को आलिम करे? हिननि जा 4000 मौलवी देवबंदी गॾु थिया। अॼुकल्ह जेको हिन जो मुला फज़लू हले पियो न, इन जो पीउ हो मुफ्ती महमूद, उहो बि उन मीटिंग में वियो हो।
हिता पाकिस्तान मजा मुझा प्यारा भावदी दे सभई 4000 मौलवी वेठा हा सदारत करायो इंदिरा गांधी को मजो थियो हुंदो न सही तो ऊपर साड़ी नीचे दाढ़ी अब आओ ना सही साड़ी वारी रन मथे काफरियाणी औ हे हुआ भी सुर्खियों पाउडर हणी ॾाढी ठही ठुकी वेठी हुंदी मुलन जा बाबा त पानी थी आ लज भिड़ा विञाए छॾियव मौलवियुनि खे कंधु हेठि कराए छॾियव पर असां चवंदासीं अल्हम्दुलिल्लाह सुन्नत अल जमात जो कर मथे आ ये गांधीअ जा चेल्हा ये मुझा प्यारा दोस्त नेहरू जा चेल्हा गांधी ऐं नेहरू जे मुझा प्यारा दोस्त अजीज गांधी ऐं चेलू नेहरू के सलाम करण वारा उहे इंदिरा गांधी को सदारत छो न कराईंदा असां सदारत कंदासीं जेकॾहिं अब्दुल कादिर जीलानी अचे तो न को कराईंदासीं हा या न साईं मशहूरन वारो अचे तो उन को सदारत करायूं सोनो पीर गफारी हुजे तो उन को सदारत करायूं को आल बैत सैयद हुजे उन को सदारत करायूं पर हिनन खे त नसीब ही हो जेड़ा रूह तेड़ा खत्मा जेड़ो मोह तेड़ो मोचड़ो ऐं हिनन जो हा हिकड़े खे गैरत आई हिकड़े खे राज बेगैरता था हिकड़ो एहतशामुल हुकन जो देवबंदी हो उन चो यार मारे विधो असांजो क़यामत ताईं कंधो झुकाए छॾियो हिकड़े खे हया थियो छा थियो बा लखन मां हिकड़ो सचो थियो त कहिड़ी ॻाल्हि थी भई मुंहिंजा प्यारा भावदी दोस्तो हाणे जंहिंजो मज़हबी इंडिया जी मेडन हुजे उन्हनि जे मथां कहिड़ो एतबार आहे ख़ुदा जो कसम आहे मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक सहाबन किरामन जनाज़े खां पोइ दुआऊं घुरियूं आहिनि नबी करीम खुद फरमायो ऐज़ा सल्लैतुम अलल मय्यित फअखलिसू लहु दुआ मां मोहम्मद करीम तवा के वसीयत थो कया त जनाज़े जी नमाज पढ़ी तवा जॾहिं वांदा थियो त मां मोहम्मद तवा के चवा थो मय्यत जे लाइ खालिस दिल सां दुआ घुरो त तवा जी दुआ क़बूल थे मय्यत बख्शजी वञे हजरत उमर फारूक जी शहादत थी आ एकड़ो सहाबी आ जंहिंजो नालो आहे हजरत अब्दुल्लाह बिन सलाम हुजूर उनखे लक़ब ॾिनो हो त मुंहिंजे उम्मत जो आलिम सहाबी आ ऐं हुजूर इहे फरमायो त अब्दुल्लाह बिन सलाम ॿियनि सभिनी खे हे कूड़ो सवाब मिलंदो पर तोखे अल्लाह ताला ॿीणो सवाब ॾींदो अर्ज कई या रसूल अल्लाह कीअं भला पाण फरमाइल था तू अग में ईसा अलैहिस्सलाम जे मजहब ते हुए ईसाई मजहब के सच्चो मञे ईसा नबी ते कलमो भरियो हुई पर जमल मां मोहम्मद नबूवत जो ऐलान कयो त बिना पुछा चई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हाणे तोखे ईसा जे ईमान आणण वारो सवाब मिलंदो मुंहिंजे मथां ईमान आंदो थी इहो बि सवाब मिलंदी आलिम सहाबी आ तौरेत जो आलिम आ इंजील जो आलिम आ हजरत उमर जहीं दिहाड़े शहीद थियो आ उन दिहाड़े मदीने में अब्दुल्लाह बिन सलाम कोने बाहर वेला कहे बुधायो आ ओ अब्दुल्लाह बिन सलाम अमीरुल मोमिनीन उमर शहीद थियो आ उठ ते चढ़ी वठी भगो आ त अमीरुल मोमिनीन जो आखिरी दीदार भी कया जनाजे में भी शामिल थिया डोड़ंदो जीअं जो मदीने पाक में पहुतो हाणे को न को अगे टेलीफोन न को वायरलेस न को छा मदीने वारो इंतजार त कयो पर ही को न पहुतो हजरत अमीर उमर जो जनाज़ो पढ़ियऊं जनाज़ो पढ़ी सलाम जो वरायूं अबा जागो था ला निंड्रा हे ॻाल्हि यादि कजो तव्हांजे कम जी ॻाल्हि अथव असहाबन सगोरन जनाज़ो पढ़ी सलाम जो वारियो त हेॾो अब्दुल्लाह बिन सलाम उठ के डोड़ाईंदो पहुची पर सलाम वराइजी वियो सलाम वराइजी वियो उठ ते बीठो आ पहुची त वियो पर निमाज़ थी वई हकल करे चई इन सबक़तुमूनी बिस्सलाते फला
तस्बिकूनी बिद्दुआ। ओ मुझे मोहम्मद मिठे जा सहाबियो, अवा अमीरुल मोमिनीन उमर फारूक जो जनाज़ो पढ़ी छॾियो आ। माखऊं अॻ में पढ़ी विया हो, हाणे पढ़ी वियो त ठहियो, पर तरसो तकड़ न कजो, दुआ जो माखे बि शरीक थियण जो मौक़ो ॾिजो। नमाज त पढ़ी विया हो, हाणे ॿीहर नमाज कान पढ़बी, छो त शरीयत जो हुकुम आहे त ॿीहर जनाज़ो न पढ़बो आहे, हिकु दफ़ो थियो बस। हाणे तव्हां जनाज़ो त पढ़ी वियो, मूंखां अॻु कढी वियो, मां न पहुची सघुसि, पर यार तकड़ न कजो, थोरो 2 मिंट तरसो त मां उठ वेहारियां, उठ तो लहां, उठ खे ॿधां, तव्हां वटि अचां, पोइ आमीन करे गॾिजी दुआ घुरऊं त मां बि तव्हां सां जनाज़े में शरीक न थियो आहियां, भला दुआ में त शरीक थियां। असहाबन जो हाउ असां बीठा हूं, उठ के वेहारई, उठ तां लथो, उठ के ॿधई, उन खां पोइ आयो आ, हाणे दुआ घुरो, सभिनी दुआ घुरी आ। ओ अदा जेकॾहिं बिदअत हुजे हा, नाजाइज़ हुजे हा, शरीयत में इन्ही जो हुकुम न हुजे हा, त सहाबी सभई चवनि हा, जंहिंमें हज़रत उस्मान जहिड़ो जवान बीठो आ, हैदर करार जहिड़ो जवान बीठो आ, वॾा वॾा जलील क़दर सवन जे तादाद में सहाब बीठा हा, सभई चवनि हा छाजी दुआ, जनाज़ो थियो, बस हाणे तुंहिंजो असां इंतज़ार कोन कंदासीं, न को तोखे घुरण ॾींदासीं, न को असां घुरंदासीं। ऐं हो पाण बि सहाबी आ, पाण बि बिदअत जे लाइ हुनखे कोन तरसाए हा, पर अब्दुल्ला बिन सलाम तरसायो आ, तरसो त मां दुआ में शरीक थियां। असहाबन बि इनकार कोन कयो आ, उहे बि तरसिया, गॾिजी दुआ घुरियऊं। इन मां साबित आ त असहाब पंहिंजे तरफ़ां को बि कमु कोन कंदा हा, जो कुझु कंदा हा सो मुस्तफ़ा खां सिखंदा हा। इन मां मालूम थियो त जनाज़े खां बाद में दुआ घुरण रसूलुल्लाह जी सुन्नत आ। कंहिंजी सुन्नत आ? ॾाढे जो कंहिंजी सुन्नत आ? असहाबन जो अमल सरकार खुद फरमायो आ त मुझे सहाबा किराम जे तरीके ते हलो। सहाबी कन नजूम बिअय्यिहिम इक्तदैतुम इहतदैतुम। मुंहिंजा सहाबी हिदायत जा सितारा अथव, जेको बि हुननि जी पैरवी कंदो हिदायत वारो थींदो। महबूब जे असहाबन कंहिंखां सिखियो आहे बा? चओ रसूलुल्लाह खां। ॾाढे जो कंहिंखां सिखिया? हिन मुल्क में बाहि ॿारे ॾिनी आहे, जनाज़ो बि न पढ़ो, जनाज़े खां पोइ दुआ बि न पढ़ो, कब्र ते बांग बि न ॾियो। छो न ॾियूं? हिन जी मर्ज़ी आहे त चङी तरह मैयत पादर खाए। महबूब जी हदीस आहे, तव्हांखे ॿुधायां? चओ त ॿुधायांव। आका फरमाइनि था त जॾहिं इंसान कब्र में वेंदो आहे, हुनखे माइट पूरे मोटंदा आहिनि। अताहु मलकान असवदान व अज़रकान। कब्र में 2 मलाइक ईंदा आहिनि जेके कारे रंग जा हूंदा आहिनि, अखियूं हुननि जूं तमामु ख़तरनाक सूरत में हूंदियूं आहिनि। मैयत खे कब्र में जेरो करे उथारे वेहारींदा आहिनि ऐं सुवाल कंदा अथसि, मर रब्बुका व मन नबियुका व मा दीनुका। तुंहिंजो रब कहिड़ो आहे, तुंहिंजो नबी कहिड़ो आहे, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे? हुज़ूर करीम फरमाइनि था, शैतान अहिड़ो त तव्हांजो दुश्मन आहे जो मरण वारे टाइम ते कब्र में बि अंदर लंघे ईंदो आ, तुंहिंजे आॾो अची बीहंदो आ। मलाइक चवंदा तुंहिंजो रब कहिड़ो आ? शैतान चवंदो आ, माॾे इशारो कर त मां तुंहिंजो रब आहियां। पोइ माण्हू भुलिजी बि चई सघे थो त इहो रब आ जेको कब्र में आयो आ। नबी से फरमाइनि था, जाथे बांग ईंदी आ उतां शैतान भॼी वेंदो आ। अव्हां जो मैयत कब्र में आ, कब्र ते बांग ॾियो, शैतान भॼी वेंदो। मलाइक पुछंदा रब कहिड़ो आ? कब्र वारो जुतीअ जा खड़का बि ॿुधंदो आ त तुंहिंजी बांग बि ॿुधंदो आ। मुस्लमान निमाज़ पढ़े चाहे न पढ़े, ग़रीब आ, पर आदत थी वेंदी आ, बांग ख़त्म थींदी आ, चवंदो आ ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। जमल कब्र ते बांग चइबी आ, मैयत ॿुधे थो पियो, ॿुधे थो त कब्र में कलमो भरे थो पियो। हिकु त कलमो यादि आयुसि, ॿियो शैतान भॼी वियो। मलाक चवंदा रब कहिड़ो थी? चवंदो उहो रब आ जंहिंजो नालो
नालो अला इलाहा इल्लल्लाह। तू जो नबी केड़ो आ चवंदो मां हाणे कलमो भरियो आ मुहम्मदुर रसूलुल्लाह। सच ॿुधाए त बांग मां फ़ाइदो थियुसि या नुक़सान? असां त चऊं था त यार असांजो भाउ आहे, सुन्नी आहे, मुसलमान आहे, गुनहगार आहे, गरड़ो आहे, कहिड़ो बि आहे, हाणे बख़्शिजी वञे यार पिछाड़ी चङाई कयोसि। हे निभागा वाह बि चवनि था त भली कुटिजे, भली पादर खाए, क़ब्र ते बांगड़ जो दुआ न घुरो बिदअत। अड़े शर्म को नहीं बेहयाव, तू न पढ़ी कुरान न हदीस न किताब, इए तू लईअ मां लठ बनी जाहिल वांगुरु। जाहिल मौलवी, हिननि जो को बि मौलवी इल्म वारो कोन अथव जंहिंते पढ़ंदा हन असांजो फलाणो अलामो फलाणो मौलाना। ख़ुदा पाक जो कसम का हाल कोन को कई दफ़ा असांजे आड़ो भॼी विया आहिनि, किताबनि जूं भरियूं छॾिया, पटका छॾिया, जेके अञा ताईं असां वटि अमानत सलामत पिया अथनि। दावा वरी कंदा असां वॾा आलिम आहियूं, का शइ कान्हा, कूड़ा सफ़ा कूड़ जे मथो संदरो अथनि। इल्म आहे कोन, पढ़नि कोन को, रुगो ॿ टे बुतनि वारियूं आयतूं, काफ़रनि वारियूं आयतूं, मुनाफ़िक़नि वारियूं आयतूं पढ़ी पढ़ी औलिया अल्लाह ते वलियनि ते हणंदा। अल्लाह चवे बुत बेकार, ही आयत पढ़ी चवंदा पीर बेकार। अल्लाह चवे बुत कोन था ॿुधनि, ही वरी आयत पढ़ी चवंदा त पीर कोन था ॿुधनि। अल्लाह ताला चवंदो बुतनि में ताक़त न आहे, ही चवंदा पीरनि में ताक़त न आहे। वॾा बेईमान जो ख़ुदा जे क़ुरान जो इनकार था कनि पिया। महबूब फरमायो आहे जेको क़ुरान जी माना फेराईंदो सो काफ़र काफ़र जो पुटु आहे। अल्लाह सही चवे बुतनि में ताक़त न आहे, अल्लाह चवे बुत बेकार आहिनि, अल्लाह चवे बुत कोन था ॿुधनि, अल्लाह ताला तो चवे बुत मुअल अथव, कंहिं कम जा कोन अथव। हे वरी बेहया बेईमान वरी चवंदो ते वलियनि जे लाइ त वलिय कोन था ॿुधनि पिया। रब जो कसम आहे, आम मैयत बि जुतीअ जा खड़का ॿुधंदो आहे। छा था सम्झो, जागो थाला निंड अथव? मुझे महबूब त फरमायो त आम मुसलमान, आम वली छॾ, पीरान पीर खे छॾ, मुझे पीर जड़ो कंजो पीर न आदर खोड़ मगर दस्तगीर नया। दस्तगीर खे मञींदा अलाए न? खुदा जो कसम हो दस्तगीर जे बुढ़ा बेड़ा तारिया। ॻाल्हि ॿुधायां दस्तगीर जे करामत जी। लाहौर जे शहर में हिकिड़े सिख शादी कई। सिख जे घर जे भर में मुसलमान जो घर हो। मुसलमान हुन जे ज़ाल ते बेईमान थी पियो। मुसलमान ताड़ ॿधियूं वेठो आहे, को ॾिहाड़ो मिले त या सिख जी माई खणा। हिकिड़े ॾिहाड़े सिख पंहिंजी ज़ाल खे सतावड़े ते वठियो पियो वञे। सतावड़ो माना परिणियल आहियो न, पोड़ी वठी वेंदा हो न साहुरे, शादी खां पोइ सते ॾिहाड़े खे सतावड़ो चइबो आहे। हो वठियो पियो वञे सतावड़े ते साहुरे मिलाइण। हिन मुसलमान खे ख़बर पई त ज़ाल मुड़ुस ॿई पंध वञनि था। हिन भलो घोड़ो तयारु करे तरार खणी पुठियां लॻुनि। जंहिंमहिल घाटे जंग में पहुता त मन सिख खे चई सरदार जी काॾे थो वञे? चई साहुरे। सिख वीचारे जे दिलि में मिड़ई ख़ैर, पाड़े में जो रहंदा हुआ। चई पोइ यार मां बि एॾे थो हलां तव्हांजे साहुरनि जे ॻोठ, हे घोड़ो तोखे थो ॾियां, तुंहिंजी ज़ाल खे चढ़िया हलो, मां पंधु थो हलां। हमदर्दी पियो ॾेखारे। अबा सम्झो था न? सिख चयो त हाणे घोड़ो तुंहिंजो, मां तुंहिंजे घोड़े ते चढ़ां, तोखे प्यादल कयां मुनासिब कोन्हे। हाणे हीअं कर जो तूं घोड़े ते चढ़, मुंहिंजी घरवारी खे बि खयो हल। उहा औरत ज़ात आहे, वीचारी कमज़ोर आहे, बाक़ी मूंसां ख़यानत न कजां, मूंखे ज़ामिन ॾे। मुसलमान कसम ॾे त कोॾिया हूं न, क़ुरान जो कसम आहे। 50 रुपए ते कोर्ट जे ॿाहिरां हमरा सुरमो पियो बीठो आहे त को माखो कसम खणाए त 50 रुपयो कमाया। हाय मुसलमान तो जे हालत। हुनखे त पराई माईअ सां माज़ अल्लाह बुछड़ाई जी नियत हुई। सिख जो चयोसि त मुआरी ज़ाल खण, त हुन अंधो घुरे, हिकिड़ी अखि हुनखे त ॿई मिली वियूं। चई हा बिल्कुलु भाॼाई खे खयूं थो हलां। चई भला हाणे मां सां ख़यानत कोन कंदे? चई न, मांखे ज़ामिन ॾे।
चे हाणे हिते झंग में कहिड़ो ज़ामिन ॼाए सिख तो चवे मूंखे ॿिए ज़ामिन जी ज़रूरत कान्हे अवां मुस्लमाननि जो वॾो बगदाद वारो पीर अब्दुल कादिर जीलानी आ उन जीलानी जो हथ ॾे कंहिंजो हथ ॾे अब्दुल कादिर जीलानी जो हथ ॾे त मां सां ख़यानत त न कंदे मुसलमान चो हाओ हथ ॾियां तो हथ ॾिनई चे पीरान पीर तो जे मुंहिंजे विच ते ज़ामिन आ ख़यानत न कंदुसि सिख माईअ खे घोड़े ते चाढ़ियो हाणे सिख प्यादल हे सिखणीअ खे घोड़े ते खयूं आस्ते आस्ते कचहरी कंदा था वञनि जमल तमामु घाटे झंग में पहुता आस्ते आस्ते तलवार कढई तलवार कढी ठका जो सिख जे मथे में हयई सिख वीचारे जी मुंडी लही पई थॾे ते फतकी फतकी मरी वियो माई खे चई ख़बरदार हाणे तूं महजी आ मुड़ुस तुंहिंजो मरी वियो दाहूं कंदीअ त तोखे बि मारींदोसां वठी घोड़े खे भॼाईंदो वञे माई वेचारी चुप थी वई पर कामल हीअं पोइते पई निहारे कामल पोइते पई निहारे मुसलमान तो चवे ॾे ख़बर छो थी पोइते निहारे उहा सिखणी थी चवे पोइते इन जे करे थी निहारियां त ज़ामिन छो देर कई आहे इहो अहिड़ो ज़ामिन आहे जो देर न कंदो आहे मुल्क तेरा बगदाद है आवन कम शिताब है या अब्दुल कादिर जीलानी या गौसल आजम जीलानी हसन हुसैन दा पोतरा ई हसन हुसैन दा दोहतरा ई विच हजूर खरोता ई ऐब मुरीदा धोता ई या अब्दुल कादिर जीलानी या गौसल आजम जीलानी भिटाई साहब चरियो हो अबा ॾाढे ॻाल्हायो शाह अब्दुल लतीफ वली हो या न ओ बिदाती त कोन हो मुशरिक त कोन हो बरेलवी त कोन हो ओ मुंहिंजा प्यारा दो तो सुन्नी हो आई वली हो खुदा जो ओ भिट तां चवे तो मीरा शाह मदद कर मुंहिंजी मुहियदीन मिली आही अब्दुल लतीफ जो तूं वसीलो ऐं वली हाणे हसनी पीर हली अची कर का माड़ मुरीद ते मीरा शाह मदद कर दाह सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो तू बादशाह बगदादी हाणे हसनी पीर हादी अची कर का माड़ मुरीद ते मीरा शाह मदद कर अची औखी वेरा लिल्लाह लग लतीफ चवे भर पाजी अडे पेरा पो औलाद अली शेर कर का माड़ मुरीद ते दस्तगीर खे मञो था न सही मन जो ॾुखिया न थियो असांजे पार वारे पासे दे तव्हां असांखे पारे चो चवंदा हो असां वरी तव्हांखे पारे चो चवंदा आहियूं असांजे पार ॾे बुज़ुर्ग आसे सूफ़ी सचल साईं सचल बुझो तो सचल सारो सच ओ फरमाए तो पीर पीरा मुर्शिद मीरा चो सुभान अल्लाह पीर पीरा मुर्शिद मीरा ना मुगधे जज टुटन जंजीरा कामिल मुर्शिद कर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ बर दी तह दिल बर दी हाँ सजे जोर पीरा न पीर के वरी बुध पीर पीरा मुर्शिद मीरा मीरा महियद्दीन पीर पीरा मुर्शिद मीरा न मुगधे जज टुटन जंजीरा सो त कामिल मुर्शिद कर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ बर दी तह दिल बर दी हाँ सचल कंहिंखे कोन छॾियो आहे
अगते तो चो यारा को जो नहीं मनेंदा मुझे हबीब जे यारन के न मने महबूब मिठे जे यार भर दी हाँ यार दी घड़ोली पीर पीरा मुर्शिद मीरा ना मुगधे जज टुटन जंजीरा सो त कामिल मुर्शिद कर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ असा के फख्र जो असा जो अब्दुल कादिर जीलानी मुर्शिद वो असा जो पीर आ जो को खाली पीर कोने बल्कि पीरन जो भी पीर हाँ ना सही सिखणी चयो सिखणी ओ मुसलमान पोते दिसां थी त मुर्स बराबर मरी वियो आ कोन उथंदो मुर्स क़त्ल थियो कोन उथंदो पर पोते इन जे करे वाझायां थी त जंहिंजो हथ ॾिनो हो मुंहिंजे मुर्स उहो मुंहिंजो ज़ामिन आहे इहो दस्तगीर ज़ामिन देर कोन कंदो आहे मुंहिंजे लाइ छो देर कई थई जागो था ला निंड अथव खुदा जो कसम आ पंजाब जी तारीख़ शाहिदा मायर गो ये लफ्ज़ चया त ज़ामिन देर छो कई आ अञा जो निहारन त नीरे घोड़े ते जवान अॻियां फग फिरी आहे नीरे रंग जो घोड़ो आ मुंह ते निकाब चढ़ियो पियो आ अॻियां हुन ज़ालिम जे फिरी आयो जे ख़बरदार अब्दुल कादिर जीलानी जो जेको हथ ॾींदो आहे त असां ख़यानत न थींदी आहे हाणे मोट पोइते जंहिं जाइ ते सिख मारियो थी उते तो जो फ़ैसिलो कंदुसि उनखे दहशत न थी मुस्लमान खे मुंहिंजा दा हुन जा हौसला ख़ता थी आ तलवार हुन जे हथनि मां किरी पई आहे अब्दुल कादिर जीलानी हुनखे वठी उन जॻह ते आयो आहे सिख जे मुंडीअ खे धड़ सां मिलाए अब्दुल कादिर जे हथ में लकुड़ आहे वो मथा लकड़ घुमाए चे तो कुम बिइज़्निल्लाह उथी अल्लाह जे इज़्न सां पीरान पीर जो लकड़ लगंदो वियो मोल सिख जेरो थी पियो रुगो जेरो कोन थियो बल्कि जेरे तरह सां चवे पियो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अब्दुल कादिर जीलानी जो मुरीद थियो आ मुसलमान थियो आ ज़ाल हुनखे मिली आ पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि उन्हीअ पंहिंजी तलवार सां उन ज़ालिम मुसलमान जो सिर वढे ख़त्म करे छॾियो आ पाण फरमाइनि था शरीयत जो कानून आ क़िसास जे एवज़ में क़िसास थींदो आ अड़े जेको सिखनि जे सॾ ते अचे अॼु जे लालू रायक वारो सुन्नी मुसलमान सॾेसि त कोन ईंदो सॾे त ॾिस न इन जवान जी दामन त झले त ॾिस न जंहिं गौस पाक जी दामन झली ख़ुदा जो कसम ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदो मां परे निकिरी वियुसि ॻाल्हि पे कयमि त नबी पाक जे रहमत मां शैतान खे बि फ़ाइदो पियो आहे कंहिंखे फ़ाइदो पियो यादि आहे न ॻाल्हि असहाबनि चयो कीअं साईं शैतान खे चई हा अल्लाह जॾहिं चयो त आदम खे सजदो कयो सभिनि सजदो कयो पर हिन कोन कयो पोइ अल्लाह हिन जी सज़ा मुक़ररु कई कहिड़ी फ़ख़ुरुज निकिरी वञ इन्नक रजीमुन तूं तड़ियल आहे इन अलैका लानती तो ते मुंहिंजी लानत आहे इला यौमिद्दीन क़यामत ताईं छाजे करे छा चयो हई माली लम अकुल असजुद लिबशरन मां हिन बशर खे कीअं सजदो कयां मूंखे लाइक़ु न आहे रब चयो तो नबीअ खे बशर चवण जी रस्म विधी आहे हाणे तो ते त लानत पर तुंहिंजे मुरीदनि ते बि लानत जेके तो वांगुरु नबीअ खे बशर ॿिया चवंदा आहे न भा उस्ताद खे जो लानत जो इनाम मिलियो त शागिर्द खे बि वंड मिले न हुननि आदम खे बशर चयो हो हे लहाबी जेको आहे सो मदनी वारे मदीने जे ताजदार खे बशर थो चवे पियो जंहिं मुहम्मद करीम जहिड़ो न को ॼाओ न को ॼमंदो
अड़े मुझो एड़ो हबीब जंहिंजे जिस्म ते मख न वेंदी, सारी जिंदगी हबीब जे जिस्म में जूं न पई। हिननि वहाबिन पंहिंजे किताबनि में लिखियो आहे ॿेर वारे मुल्ला त महबूब मुहम्मद करीम खे जूं पवंदियूं। हेठां वरी लिखे थो त पंहिंजे जिस्म मां कोन पवंदियूं हुसि, ॿियनि मां पवंदियूं हुसि। ओ बेहया ॻाल्हि त साॻी थी न, ॿियनि मां बि त नबी जे जिस्म में आई। ख़ुदा जो कसम आहे 1400 साल गुज़री आहे, उम्मत जो इजमा आहे त मुहम्मद जो जिस्म मख खां बि पाक त जिस्म जूअ खां बि पाक। बिना पाछे तुंहिंजो पाको जिस्म मखे खे न वेहण जो, तो ते हुकुम वध यूसुफ खां तुंहिंजी सूंह सजणा, तो ता कुर्बान थिया जिंदो जान नबी तुंहिंजे शान मथा, कुर्बान नबी तुंहिंजे शान मथा, कुर्बान नबी मुंहिंजा बार बचा जिंदो जान नबी तुझे शान मथा। अब ये चवंदा न सुन्नी मुसलमान अॼुकल्ह जो न को गुलाम नबी जो शेर आहे न को छा, अॼु खां कई 100 साल आशिक चया तुझे शान मथा, कुर्बान नबी तुझे शान मथा, कुर्बान नबी मुंहिंजा बार बचा जिंदो जान नबी तुझे शान मथा। हिननि जो ॿेर वारो बुज़ुर्ग, ॿेर में बुज़ुर्ग हूंदा आहिनि या ॿेर में जिन हूंदा आहिनि? अब ॿेर में के बुज़ुर्ग थियो को जिन वेठा हूंदा आहिनि। असां जेकॾहिं चऊं सेवण शरीफ़, भिट शरीफ़, अब हाओ न सही, दरगाह शरीफ़, फ़कीरपुर शरीफ़, अलाहाबाद शरीफ़ त हे कावड़जी पन अवां जूं वरी शरीफ़। अड़े तव्हांजी ॿेर शरीफ़ आहे, असांजा कोन्हनि पर जा बुज़ुर्गनि जा ॻोठ शरीफ़ आहिनि। वरी शरीफ़ हो जेको नबी अला जूं पियो साबित करे। खुदा जो कसम आहे महबूब जी ज़ात जे जिस्म ते त मख कान वेहंदी ही, पर जे हबीब कपड़ो लाहे परे उछलींदा हा त कपड़े ते बि मख कान वेहंदी। मख खे बि शनास ही त हे मुहम्मद अरबी जो कपड़ो। हिन बेहयावन खे इहा बि शनास कान्हे जो मुंहिंजे महबूब पाक जो शान सुञाणनि। खुदा जो कसम आहे महबूब पाक जी ज़ात खे पाण जहिड़ो बशर था सॾनि। जो मुहांडो ॾिठो अथव कॾहिं? शीदी पे पुट सां गॾियो हुयो, उन सॼी ज़िंदगी आहीनो ॾिठो हो कोन, पोइ छोरे खणी आहीनो जो खोए त पंहिंजी सूरत नज़र आयसि। शीद को ॿार, चप थुल्हा वार गुंडीदार, ऐं उमिरि में आहीनो ॾिठो कोन हुई। ॾिसी पीउ खे चई अब्बा ड्रेजारे थो, चई हिन खे कोई ॿियो माण्हू वेठो आहे त कुराड़े चस माखे ॾे केरु थो ड्रेजारई, वठी चई केरु आहे, थू थी बणा अछी ॾाढ़ी सां ॿार थो ड्रेजारे पियो। पोड़े खे पंहिंजी शकिल नज़र आई न, वरी पाण खे बि गुज़ारे थो बणा अछी ॾाढ़ी सां ॿार थो ड्रेजारे। अड़े जिन जहिड़ा तुंहिंजा मौलविन जा बूथ त निहार, ख़ुदा जो कसम आहे असां जन जा त चेहरा ॾिस। खुदा नूर त खसे छॾियो अथव। महबूब सां हमसरी दावा था कयो पिया। अल्लाह ताला फरमा फ़ख्रुज इन्नक रजीम, निकिरी वञ तड़ियल तो ते लानत आहे। इन अलैक लानती इला यौमिद्दीन, क़यामत ताईं तो ते मुंहिंजी लानत वसदी। पर हिकिड़ी सज़ा ॿी बि थी, लानत त थी पर ॿी बि सज़ा थी। कहिड़ी? सुबुह थींदो हो, अल्लाह हिकिड़े मलाइक खे मुक़ररु कयो हो, लपाट हुनखे वहाए कढंदो हो। पर अहिड़ी ज़ोरदार लपाट लॻंदी हुअसि जो शैतान खे सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं 8 पहर मथे में सूर हूंदो हो। सम्झो था अलाए न 6000 साल गुज़री विया। घणा? आदम खां वठी मुंहिंजे नबी ताईं 6000 साल गुज़री विया। लपाट रोज़ लॻेसि, अहिड़ो मथे में सूर पैस जो 8 पहर गुज़री वञनि। जमल मदीने में सिजो भिरियो, चओ सुभान अल्लाह।
जो मल मक्के मदीने जो सरदार आयो चो सुभान अल्लाह। आया आसथियाम मुझा बारो चल बंभोर में पसी पहर पुनहल जी मुझा नीहूने ठरियाम पो गूदर विसरियाम सुखन शाखूं कढ़ियूं। जमल रहमत लिल आलमीन आयो ऐं अल्लाह जे कुरान जी आयत लथी वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। अल्लाह ताला फरमायो है प्यारा नबी असां तोखे सभिनी जाननि जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे। जंहिंमहिल इहा आयत लथी तंहिंमहिल शैतान रोई हुजूर वटि आयो या रसूल अल्लाह। केरु आयो? शैतान आयो। ॾाढे जो केरु आयो? या रसूल अल्लाह। कुरान जी आयत आहे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ऐ हबीब तू सभिनी जहाननि जे लाइ रहमत आ। या रसूल अल्लाह मां उन आलम में मां बि आहियां या ॿाहिरि हां। अची मोचड़नि तपायो। अब समझो था न सही। सरकार फरमास त तू बि आलम में आहीं, तू बि आलम में चेपो किबला जे आलम में हा त तुंहिंजी रहमत मांखे बि पहुचे। पाण फरमाइनि था घुरणो थी सो घुर रहमत जो दरिया जोश में अची वियो। घुरणो थी सो घुर हुनखे ॿी यादगिरी कान आई। माफ़ी घुरे हा त शायदि मिली वञेस हा पर हुन माफ़ी जी ॻाल्हि कान कई। चई या रसूल अल्लाह या जेका रोज़ थप लॻंदी आहे सा तुंहिंजे रहमत जे सदके माफ़ थिए। नबी से फरमाइनि था मां रहमत लिल आलमीन आहियां। दुआ थो घुरां अॼु खां पोइ तो ताया क़यामत ताईं थप्पड़ माफ़ आ। उन ॾींहं खां पोइ शैतान तां थप माफ़ थी वई पर लानत आहेसि क़यामत में हिसाब जुदा थींदो। मालूम थियो त नबी करीम जी रहमत मां शैतान खे बि फ़ाइदो पियो आहे। असां सुन्नी त अॻे ई झोली झरियो वेठा आहियूं यकीनन फ़ाइदो पवंदो। असां त अर्ज़ु कंदा हूं रे रहम कर या रसूल अल्लाह रहमतूं रसी कर इनायत अहमदा सुन हिन बंदे जी बेकसी। आ घणो किरतऊं कचो आहियां अबोझो आरसी अगसनी या सैयदा रसू या नबी खैरल बशर गौर कर गमगीन जो ऐ नूर नाफ़े नामवर। ज़ालु ज़ाती ज़िक्र तुंहिंजो आहे राहत रूह खे सैयदा सलवात तुंहिंजी ने अलम अंदोह खे। दर्द दूरी कर दफ़ो कढो रंज दिल जे रोह खे। सोन जीअं सफ़रो थिया पारस लॻे जीअं लोह खे। अगसनी या सैयदा रसू या नबी खैरल बशर गौर कर गमगीन जो ऐ नूर नाफ़े नामवर। दाल दोसा तह धणी आगे कयो एहसान ही जो उतई अफदय तो मुल्की दाद कर दयान ही। तारीफ तुझी थो करे सारा सिफत सुबहान ही छा सिफत तुझी कंदो आजुज़ अकुल इंसान ही। अगसनी या सैयदा रसू या नबी खैरल बशर गौर कर गमगीन जो है नूर नाफ़े नामवर। खुदा जो कसम असां त 24 कलाक गिचीअ में गारो विझी मुस्तफ़ा के सॾींदा आहियूं। अल्लाह ताला फरमायो ला तक़नतू मिर रहमतिल्लाह। अल्लाह जे रहमत मां उम्मीद न लायो। वह अल्लाह जी रहमत केरा वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। चो वह अल्लाह जी रहमत आ मदीने वारो साईं। केरा बा मदीने वारो? अल्लाह ताला फरमायो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका या रसूल अल्लाह। ये तुझा उम्मती जे कदे गुनाह था कन डोह वधी विया थन त तो मुहम्मद जे दर ते हली अचन।
छा कन सही जाऊक तो वट हली अचन फस्तगफिरुल्लाह तो वट अची अल्लाह खां माफ़ी घुरन तो वट अची कंहिंखां माफ़ी घुरन मालूम तो अल्लाह आहे ही मुझे नबी करीम वट तड़े तो ते तो खुदा चे तो वट अची अल्लाह खां माफ़ी घुरन भला जे अल्लाह खां माफ़ी घुरन तो माफ़ी मिलंदन रब तो चेन न वस्तगफर लहुमुर रसूल हिकड़े पासे अल्लाह खां माफ़ी घुरन बे पासे ऐ रसूल तू बि हथड़ा खणी सफारिश कर पो लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा पो जॾहिं तुंहिंजी सफारिश थींदी त मां तौबा भी क़बूल कंदोसान रहम भी कंदोसान असांजो महबूब रब असांखे ॾिनो असांजो वसीलो आहे हिन दुनिया में भी वसीलो आहे कब्र में भी वसीलो आहे पुल सरात ते भी वसीलो आहे हौज़ कौसर ते भी वसीलो आहे मुंहिंजा अदा मीज़ान ताराज़ू ते भी वसीलो आहे मुंहिंजे महबूब जी ज़ात बाबरकात यकीनन पंहिंजे उम्मत खे जन्नत ॾे वठी वेंदो उन हबीब में उमेद अथव या नाहेव पो इन महबूब जी अचण ते खुश थिजे या रंज थिजे असां उर्स कंदा हूं महबूब जो मीलाद मल्हाईंदा हूं त रब असांखे अहिड़ो नबी ॾिनो आहे चओ अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो पंजाबी में पहाको आहे त ख़र्चा साडा नखरे लोकां दे अबा समझो था लाए न खर्चा असाडा खर्च साईं निसार अहमद जो अबा हाओ न सही खर्च लालू वारन जो सड़े वरी मुला बार गड्ढ ते हींगे खोदी अरे चंडरातो जो छा वने बिस्मिल्लाह असांजो खर्च असांजो डोकड़ असांजा चांवर असांजा गोश्त असांजो गेहूं असांजो रधियूं बिस्मिल्लाह करे असां नबी भी असांजो तो जो त मुला कुछ कोने पो उन जी खुशी मल्हायूं सड़े तू छो थो पियो अल्हम्दुलिल्लाह जंहिंखे फ़ाइदो थींदो सो ख़र्च कंदो पर जंहिंखे घाटो आहे सो सड़े भी न भली सड़न जो बेचारा सड़न त जो तव्हां नाराज़ न थिजो लालू वारा भली पिया सड़न घाटे वारो सड़े त पियो भली अल्हम्दुलिल्लाह असांखे त ख़ुशी आहे जो असांजो नबी आयो आहे सलात बुलंद आवा असां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि हिकड़ी अजीब गरीब गाल कई आ तव्हांखे ॿुधाया हज़रत पीर रहमतपुरी रहमतुल्लाह अलैहि हज़रत ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ्फार चौ रहमतुल्लाह अलैहि फरमाए तो हर कोई प्या चाहे मर्जी सिराकी अचे वधी अलाए कान हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कल तार दी पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी सुभान अल्लाह कर डाढे त कर लालू जे वहाबिन जे घरन में त पुजे हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कल तार दी पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी अहमद मुख्तार दी रब दा सोहना आया चौ सुभान अल्लाह वाह सोहना पीर गफारी रब दा सोहना आया जन्नत सी गारो जल्दी हूरा पैगामन सेहरे आमद सरकार दी आमद सरकार दी हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कल तार दी पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी अहमद मुख्तार दी असा के खुशिया एड़ो रब असा के नबी ॾिनो आहे जो जंहिंजी रज़ा रब चाहींदो आहे
खुदा की रजा चाहते हैं दो आलम, पर खुदा चाहता है रजा ए मोहम्मद। सब जहान चवंदा हन रब राजी थे, पर रब चवंदो आ मुंहिंजो हबीब राजी थे। ओ लालू जा मुसलमान, तोखे मुबारक हुजे जो तोखे असांखे अहिड़ो नबी मिलियो आहे जंहिंजी रजा खुदा पियो ॻोल्हे। अल्लाह सही तहां जी हाज़िरी क़बूल करे, अवां जे सदके खुदा मुंहिंजी भी हाज़िरी क़बूल करे। अल्लाह ताला सभिनी जा बेड़ा पार फरमाए, ओड़े पाड़े वारनि खे खुदा तबारक व तआला हबीब जी मोहब्बत नसीब फरमाए। हाणे दुआ ख़ैर जी घुरंदासीं, 2 कलाक थी विया आहिनि यार, अवां यार कोन थको, भला मां खणी आण थो मञा। बाबा रात मुंहिंजो जलसो हो, अॼु तहां वटा, सुभाणे वरी मेहड़ आ, अचो मेहड़ त ख़बर पए तहांजे इश्क जी, घर वेठे था हिते हाओ कयो, कुछ पंधु कयो तो खबर पएगा। हाणे पिछाड़ी आखिरी चिट्ठी जो सवाल पढ़ी पो दुआ था करो, सलात बुलंद आवाज़ छा है सही। अब्दुल हमीद लुंड तकीर कयाद हजरत अली इमाम हसन हुसैन अहल बैत नाहिन। अबा मां ताज़ो हाणे मथे हफ़्ते गुज़िरियल अंगारे जे ॾींहुं उस्ते मोहम्मद मुंहिंजी तक़रीर हुई, पोते उस्ते मोहम्मद में तक़रीर ते शहदाद कोट जा ऐं कुब्बे सईद खान जा मुसलमान 2-3 बसूं भरे आया। हिन चिट्ठी में जेका ॻाल्हि आहे सा उन्हनि मूंखे उते बि ॿुधाई, चिट्ठी वारा बि ॿुधाइनि था। ॻाल्हि कहिड़ी आहे त ताज़ो इते मुल्ला लुंडू, अवा सम्झो था न साईं, मुल्ला लुंडू तक़रीर कई आहे हुन त माज़अल्लाह अली साईं, हज़रत इमाम हसन ऐं हज़रत इमाम हुसैन अहल बैत नाहिन। जेको साबित करे ॾे त खे ₹1,00,000 इनाम ॾियां। अबा इन जे लाइ मां छा थो चई सघां, बसि लुंडू त गई आहे, ॿियो था चऊंसि लख लानत हुजेसि इंशाअल्लाह। जॾहिं अल्लाह जो क़ुरान थो चवे, महबूब मुहम्मद ख़ुद थो चवे अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती, ऐं मुंहिंजा मौला हे मां मुहम्मद मिठे जा अहल बैत अथव, त मुहम्मद मिठो सचो, क़ुरान सचो या लुंडू सचो? हसन हुसैन पक्का सच्चा अहल बैत हन, असां अहल सुन्नत जा पीर मुर्शिद हन, पर जेको नथो मञे त हिते लानत आहे। अल्लाह सही तहां जा असां जा बेड़ा पार करे। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अबा आऊंठा चुमजन या न, अबा छो न चुमजन, इहा सिद्दीक़ जी सुन्नत आहे, बलक ॾाॾे आदम जी सुन्नत आहे। बिलाल बांग चई, अबू बकर सिद्दीक़ अंगूठा चुमे अखियुनि ते रखिया। असांखे चवंदा त बिलाल सलात सलाम कोन पढ़ंदो हो, अवां आज़ान खां अॻे छो था पढ़ो? बिलाल वारी बांग जो असां था चवनि ख़ुदा मुहकारो करे, बिलाल त अंगूठा कई, हज़रत अबू बकर अंगूठा चुमंदो, तव्हां सिद्दीक़ जी सुन्नत छो नथा पूरी कयो पिया? अवां जेकॾहिं सुन्नत ते हलो था त हज़रत अबू बकर मुस्तफ़ा जो नालो वठी चुमंदो हो, हज़रत आदम नबी पाक जो नूर ॾिसी पंहिंजे अंगूठनि में पंहिंजा न चुमिया हुआ। जेको हलाली पुट हूंदो आहे सो पीउ जे तरीक़े ते हलंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह असां सुन्नी आदम जी हलाली औलाद आहियूं। जेके हरामी हन से कोन चुमीदा, बनी धूड़ पाइनि खड़ जे तरे में, पोइ असांजो रज़ा छा वञे। अवां यादि रखो, तव्हांजो मसलक हो सचो मसलक आहे जेको मदीने वारे साईं खां मिलियो।